समूरनि ॾिसंदड़ साथियुनि खे हक़ मौजूद जेके सिंध में वेठल ऐं सिंध खां ॿाहिरि वेठल जेके अॼु जे हिन असांजे प्रोग्राम खे जेको अज़ीम सिंधू तहज़ीब अज़ीम सिंधू सकाफ़त जे उनवान हेठि शाह लतीफ़ अदबी ऐं सकाफ़ती फोरम जे तरफ़ां उन जे स्टूडियो में हिते रिथियो वियो आहे ऐं उन में प्रोग्राम में असां सां गॾु महिमान आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहे एडवोकेट फयाज़ अली खमीसाणी जेको सिंध यूनाइटेड पार्टी ज़िला खैरपुर जो सदर ऐं वाइस ऑफ खैरपुर जो जनरल सेक्रेटरी आहिनि। उन सां गॾु क़ौमी कारकुन क़ौमी अॻुवान रहिया आहिनि, समाजी कारकुन आहिनि। उन सां गॾु वेठल आहिनि असां सां प्रोफेसर साजिद उमरो साहब पाण शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर जे हैसियत में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में पाण केतिरनि ई किताबनि जा शाह लतीफ़ भिटाई जे फ़िक्र जा ॼाणूं, सिंध जे सकाफ़त सिंध जे तहज़ीब उन सां गॾु सोशल साइंस जा ॼाणूं आहिनि। असां सां गॾु शामिल आहिनि। साईं जन सां गॾु असां सां मौजूदु आहिनि ग़ुलाम अली चाचड़ पाण। अॼु जो प्रोग्राम जेको अज़ीम सिंधू तहज़ीब अज़ीम सिंधू सकाफ़त जे उनवान हेठि रिथियल आहे, उनजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त हीअ जेके सिंध जे अंदरि असां वटि सकाफ़ती त्योहार जो मौक़ो आहे, असां चाहियोसीं त पंहिंजे फोरम जे तरफ़ां पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इंटेलेक्चुअल्स खे घुराए ऐं सिंधू तहज़ीब ते सिंधू सकाफ़त ते सिंध जे तारीख़ ते ॻाल्हि ॿोल कजे ऐं ख़ासि तौर ते सिंध जा नौजवान जेके शागिर्द आहिनि उहे रोशनास थियनि, उहे आशनाई हासिलु कनि त सिंधू तहज़ीब सिंध जी तारीख़ ऐं सिंध जो कल्चर छा आहे। उन ते पाण अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं इन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो पाण आचर जे ॾींहं खां यानी 1 सेप्टेम्बर खां अॻु ॿीहर बि शुरू कंदासीं। हिकिड़ो दफ़ो कोशिशि कंदासीं। पाण वधूं था प्रोफेसर साजिद खेनि खे गुज़ारिश आहे त सिंध जी तारीख़ ऐं सिंध जी तहज़ीब मुहनि जो दड़ो जे तनाज़ुर में साईं जन असांखे ऐं ॿुधंदड़नि खे कुझु ॿुधाइनि। सिंध जी तारीख़ सिंध जी तहज़ीब मुहनि जो दड़ो जे रोशनीअ में। थैंक यू साईं। मुहनि जो दड़ो असां मशरक़ी रिवायती मज़हबी ऐं बिलख़ुसूस इस्लामी फ़िलासफ़ी मूजिबि जेकॾहिं चऊं त कंहिं कुन फ़ैकून खां पोइ का काइनात वजूद में आई हुई ऐं साइंसी रंग में उनखे साइंसी ॿोली ऐं साइंसी मिज़ाज में उन शइ खे चइजे थो बिग बैंग। त हिकिड़ो को बिग बैंग थियो हो, धमाको थियो ऐं धमाका कई थिया हुआ, हिकिड़ो न हो। पर हीउ जेको धमाको जंहिंजे नतीजे में हीअ काइनात हीअ यूनिवर्स हीअ तव्हांजी गैलेक्सी हीअ तव्हांजो धरती जो गोलो वजूद पज़ीर थियो, उनखे थोरो सम्झणो आहे पाण खे। काइनात में सभ खां पहिरीं इहा शइ ॾिसणी आहे त हुयो छा। जेकॾहिं थोरी देरि लाइ पाण ईअं चऊं त ख़ुदा जॾहिं कुन चयो त कंहिंखे चई हू वॉज़ देयर। ग्रामेटिकली जॾहिं ज़मीर मुतकलिम फस्ट पर्सन जॾहिं ॻाल्हाए थो, मिसाल मां हिन महिल तव्हांजो फस्ट पर्सन आहियां, ज़मीर मुतकलिम आहियां, ॻाल्हायां थो त मुंहिंजे साम्हूं हिते जेके तव्हां वेठा आहियो उहे तव्हां मुंहिंजा ज़मीर हाज़िर आहियो, सेकेंड पर्सन आहियो ऐं जेके ॾिसंदड़ उहे मुंहिंजा हिन महिल
ज़मीर हाज़िर बि थियनि पर थर्ड पर्सन ज़मीर ग़ाइब बि थियनि कैमरा जे थ्रू था ॾिसनि या बाद में ॾिसंदा उहे थर्ड पर्सन थी विया। हाणे मां ज़ाहिरा कंहिं वजूद सां ॻाल्हायां त काइनात जेका आहे सा उहा बुनियादी तौर ते गैसिस जो हिकिड़ो जेके चइजे त हिकिड़ो मजमूओ हुई, सिर्फ़ु गैसिस हुयूं, का फिज़िक्स न हुई, का बायोलॉजी न हुई, का ज़ूलॉजी न हुई, का तिबियात न हुई, कंहिं क़िस्म जी का ॿी शइ कोन हुई, सिर्फ़ु गैसिस हुयूं। उन्हनि गैसिस जे पाण में इंट्रैक्शन जे करे सभ खां पहिरीं यानी काइनात जे अंदरि सरचश्मो पैदा थियो त उहो हुयो पाणी H2O। हाणे उन पाणी खां पोइ पाण उन सिंधु तहज़ीब ते ईंदासीं, जंहिं सिंधु तहज़ीब जे करे ख़ुदि मोहन जोदड़ो जी तहज़ीब जनमु वरितो। छो त हीउ सिंधु जेको कैलाश खां पर्बतनि खां हले थो, असां उन ते ईंदासीं त उहा तहज़ीब छा आहे। पर मुख़्तसर आऊं जेका ॻाल्हि छेड़े वेठो आहियां त वल्तुल वजूद या तसव्वुफ़ जे उन पासे खे थोरो टच करे न पंहिंजे जोहर में फ़ारसी जो लफ़्ज़ आहे ख़ुदि, उन मां वरितल आहे ख़ुदि आ, ख़ुदा पाण इट सेल्फ। हाणे उन काइनात जे जेको मांडाण आहे उहो जेको ख़ुदा कुन चयो ऐं फ़ैकुन थी पियो, उन जो जेको सॼे में सॼो ऐं वॾे में वॾो जेको मज़हर ऐं मंज़र जेको साम्हूं अचे थो, उहो बुनियादी तौर ते धरती जे ॻोल्हे खां पोइ बामाना ऐं बामक़सद थिए थो। ऐं धरती जो ॻोल्हो इन करे त उन में इंसानु जनमु वठे थो। इंसानु इन करे त इंसानु वरी ॿोलीअ खे जनमु ॾिनो। यानी तव्हां ॾिसो त असां जेको स्टोन एज में रहंदा हुआसीं, ग़ारुनि में, पथर वारे दौर में, उहो इंसानु बि लॻभॻि जानवर जहिड़ो ई हुयो, उमूमी जानवर जहिड़ो ई, नंगो रहंदो हो, कचो खाईंदो हो ऐं उनखे कंहिं क़िस्म जो कोई शऊर कोन हो, रिवायती इदराक हुयो। इदराक शऊर जी सादी शिकिल आहे, शऊर इदराक जी पेचीदा सूरत आहे। शयूं हेठां ई खां मथां जी तरफ़ वेंदियूं आहिनि, अदना खां आला जे तरफ़ वेंदियूं आहिनि, सादगी खां पेचीदगीअ तरफ़ वेंदियूं आहिनि। इन एंगल खां उहो जेको क़दीम इंसानु हुयो, उन जॾहिं पंहिंजनि जज़्बनि एहसासनि खे हिक ॿिए सां इंट्रैक्ट थियण जे लाइ इज़हारियो ऐं उन इज़हार में हुन हिकिड़ा उचार ऐं आवाज़ साउंड्स हिकिड़ा कढिया, उन्हनि साउंड्स में हिकिड़ी माना जो हिकिड़ो रूह फूकियो। उन माना जे रूह जे करे वजूद में आयो ऐं समाज जे करे अदब ऐं फ़िलासफ़ी, नज़रिया, थ्योरीज़ ऐं हीअ सॼी साइंसिस जनमु वरितो आहे असांजे साम्हूं जेके आहिनि, ऐं जेका टेक्नोलॉजी जेका शिकिल आहे। हाणे इन ॻाल्हि खे सम्झणो आहे त काइनात जे अंदरि धरती जो ॻोल्हो काइनात जो रूह आहे। धरती जो ॻोल्हे ते इंसानी वजूद, बल्कि उन खां अॻु में हयातियात जेका H2O पाणी जे करे आहे, यानी हाइड्रोजन ऑक्सीजन ॿ गैसिस पाण में मिलनि था त पाणी ठहे थो, पाणी ठहियो त हयातियात जो जनमु थियो। हयातियात जे जनम जे करे हयातियात अॻिते हली जेका इर्तिका कई आहे, ओरिजिन ऑफ स्पीशीज़ जेको डार्विन जी थ्योरी आहे, जेको हेॾो वॾो किताबु आहे, उन मूजिबि इंसानु जेका हेॾी वॾी इर्तिका कई आहे, उन में जॾहिं खां इंसानु आयो आहे तॾहिं खां तहज़ीब जनमु वरितो आहे, तॾहिं खां ॿोली जनमु वरितो, ॿोली जनमु वरितो त तहज़ीब ऐं समाज जनमु वरितो। हाणे असां ॾिसूं था, असांखे एंथ्रोपोलॉजी, आर्कियोलॉजी ॿुधाए थी पई, यूनिवर्सल स्केल जे अंदरि सोशोलॉजी ॿुधाए थी पई, ऐं हाणे सभई आर्कियोलॉजिस्ट, एंथ्रोपोलॉजिस्ट दुनिया जा हिन दौर में बि 2019 में बि उहे मुतफ़िक़ थिया आहिनि ऐं साईं ताउन बंबरे जी महिनतुनि बि रंग लाता आहिनि। बल्कि साईं ताउन बंबरे जी महिनत बि बुनियादी तौर ते साईं GM जे किताबनि सिंधूअ जी सांझा ऐं ॿियनि किताबनि तां हिकिड़े क़िस्म जी तोसी वरितल हिकिड़ी महिनत ऐं फ़िकिर आहे, ऐं उहो हज़ारनि सालनि जो जेको फ़िकिर आहे, उन मूजिबि असांखे ख़बर पए थी त इंसानी तहज़ीब जो जेको जनमु थियो आहे उहो सिंधु तहज़ीब, यानी असांजी सिंध में मोहन जे दड़े जे करे थियो आहे। मोहन जे दड़े वारी उन तहज़ीब जे करे, ऐं मोहन जो दड़ो ख़ुदि उन सिंधु दरिया जे करे वजूद पज़ीर थियो, जेको सिंधु, जंहिं सिंधु जे नाले तां ख़ुदि हिन सॼे ख़िते जो नालो पियो, जंहिंखे अंग्रेज़ी में इंडस चइबो आहे। इंडस मां इंडो थियो, इंडियो मां इंडिया थियो। इंडिया बि का आहे ई कोन, अवल सिंध हुई, उन खां पोइ हिंद, ऐं हिंद लफ़्ज़ जेको आहे उहो बि इंड जी जेका आहे सा बिगाड़ आहे। इंड खे फिराए हिंद कयो वियो, जंहिंजे करे इहो हिंदुस्तान ठहियो, ऐं सिंध इंडस मां इंडिया ठहियो। बुनियादी तौर ते सिंध हुई उहा सिंध जेका हीअ जेको सिंधु दरिया असांजो हले थो पियो, कैलाश पर्बतुनि खां, हिमालय खां सॼो हीउ सैराब कंदो अचे थो पियो। ऊन्हारे जी गर्मियुनि में उहे जेके बर्फ़ जा वॾा जेके नादा जेके आहिनि उहे जॾहिं रिझनि था, ऐं उहो जेको मिठो पाणी थिए थो। हाणे मिठे पाणी जी फ़िलासफ़ी इहा आहे
यानी मेडिकल साइंस जे एंगल खां त मिठे पाणी खां सवाइ इंसान जो जियापो न आहे ऐं इंसानी जेका तहज़ीब ऐं न सिर्फ़ु इंसान जो जियापो बल्कि ज़रात जो बुनियादु मिठे पाणीअ करे पियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो मिठो पाणी हुयो जेको जंहिं सिंधु दरिया खे जनमु ॾिनो, जंहिं सिंधु दरिया वरी सभिनी तहज़ीबुनि खे जनमु ॾिनो ऐं उहो उनजो बुनियादु असांजे सिंधी माण्हुनि विधो। सिंधी माण्हू जॾहिं उन दरिया जे किनारनि ते आबाद थिया ॿई पासा, यानी इहो जेको अच्छा इहो सॼो कश्मीर सभु कुझु सिंधु ई हुयो न बाबा। अॼोको तक़रीबन हिंदुस्तान बि सिंधु ई हुयो, हीअ अॼोको बलोचिस्तान सिंधु हुयो, अॼोको तक़रीबन अधु ईरान त सिंधु हुयो, ईरान तव्हांजे इन ताईं बंगाल ताईं ईरान सॉरी हीअ नेपाल ताईं तव्हांजा जेका सिंध जा हिसा ऐं ख़िता हुया। सिंधु दरिया वरी उन मां जेके नंदियूं ॿियूं निकिरनि पियूं, जिथे जिथे उहो सिंधु पाणी वञे पियो उते उते माण्हुनि जी आबादी थी उन मिठे पाणी जे करे, ऐं उते उहो सॼो कुझु सिंधु ऐं सिंधी माण्हुनि जे करे हिकिड़ी आबादी तहज़ीब ऐं सकाफ़त जनमु वरितो। हाणे मोहनजो दड़ो जॾहिं जनमु वठे थो त उहो असल में सिंधु तहज़ीब जो बुनियादु आहे, सिंधु तहज़ीब जो बुनियादु आहे। ऐं सिंधु तहज़ीब जेका आहे सा उन मिठे पाणी जे करे आहे। ऐं सिंधु जे किनारनि ते उन ज़माने में वेही करे सॼी दुनिया जा माण्हू अची ॾाहप सिखंदा हुआ। यानी ताज़ो तव्हां असांजो वीडियो हिकिड़ो ॾिठो हूंदो जेको साईं अतावंत बंबरे सां असां कचहरी कईसीं, त उन में साईं अतावंत बंबरे ॿुधायो त जॾहिं हितां हिकिड़ा सिंधी पंहिंजे वापार सां गए, ऐं उहे सिंधी जेका वेंदा कोन हुया साईं अतावंत बंबरे लफ़्ज़नि में, उहे ॾाढा घुमण वारा फिरण वारा पूरी दुनिया ताईं वेंदा हुआ, रिसर्च कंदा हुआ, वापारु कंदा हुआ, सैर सफ़र कंदा हुआ, सियाहत कंदा हुआ। जॾहिं यूनान वञी पहुता त उते सुकरात खे ॾिठो त सुकरात उते पंहिंजे शागिर्दनि ऐं ॿियनि माण्हुनि खे वेठो लेक्चर पियो ॾिए। त उन्हनि माण्हुनि पुछियोसि त वाह तूं छा थो करीं? चई मां सच जी ॻोल्हा थो कयां, सच जी जेका असां तबलीग थो कयां, तइलीम थो ॾियां। त सिंधी माण्हुनि पुछियो त छा तूं फितरत खे ॾिठो ऐं सम्झो आहे? चई न। चए पोइ तूं सच खे किथां सम्झंदे? त सिंधी आम माण्हू बि असांजो जेको उहो फिलोसोफर हुयो। ऐं दुनिया जा पहिरियां किताब जेके आहिनि, मिसाल वेद अॼु बि इंसानी तारीख़ जो सॼो निचूड़ जोहर जेको आहिनि, उन्हनि खां अॻु में को किताबु असांखे मिले नथो, इंसानी तारीख़ में को बि नथो मिले। हीअ यूनान जा फिलोसोफर बाद जा आहिनि, उन खां अॻु में वेद लिखियल आहिनि। ऐं यूनान जा शागिर्द जेके फिलोसोफर आहिनि उहे बि सिंध जा शागिर्द आहिनि। जेकॾहिं यूनान जो को किताबु आहे त उहो बि माना सिंध जे शागिर्दनि जो किताबु आहे। वरी ख़ुदि सिंधु जे किनारनि ते जेकी वेद लिखिया विया, जंहिंमें ऋग्वेद तमामु घणो ताक़तवर किताबु आहे, ऐं उनखां पोइ इहे महाभारत गीता इहो सभु कुझु फिलोसॉफी उतां आई आहे। ऐं इहे सभई माण्हू जेका जीअं असांजे सिखर जो हिकिड़ो साधु ॿेलो आहे, असल में इहो साधू लफ़्ज़ आहे, साधू ॿेलो। हाणे उहे साधू यानी हिकिड़ा ऋषि मनी फ़लसफ़ी महात्मा गौतम बुद्ध जहिड़ा माण्हू हर दौर में हज़ारनि सालनि खां उहे जेको आहे सो वेही करे उहे रियाज़तूं कंदा हुआ, उहे जेको आहे सो काइनात ऐं फितरत जे मुतलिक़ गौर फ़िक्र कंदा हुआ। ऐं उते उन्हनि वटि माण्हू सिखणु ईंदा हुआ राग जे अच्छा दरिया जे किनारनि ते ख़ुदि राग जो बुनियादु पियो। यानी मां इहो बि चई सघां थो त सिंध न सिर्फ़ु दुनिया खे ईअं रिवायती जुमिले में तहज़ीब ॾिनी आहे, बल्कि सिंध दुनिया खे राग बि ॾिनो आहे, राग जा इल्म बि ॾिना आहिनि। सिंध दुनिया खे ॿोली बि ॾिनी आहे, सिंध दुनिया खे सूरत ख़ती बि ॾिनी आहे, सिंध दुनिया खे पहिरीं पकी सिर बि ॾिनी आहे, सिंध दुनिया खे पहिरीं जेको आहे सो डबल स्टोरी जाइ घर बि ॾिनो आहे। ऐं सिंध दुनिया खे जेको आहे सो ज़रात ॾिनी आहे। ज़रात जा बि जेको आहे ख़ालिक़ असां ई आहियूं, असांजी सिंधी औरत आहे। अच्छा ज़रात इहो बि ॿुधाईंदो हलां त ज़रात औरत जी तख़लीक़ आहे, मर्द जी तख़लीक़ न आहे। ज़रात जी जेका ख़ालिक़ आहे उहा औरत आहे, ऐं उहा सिंधी औरत आहे जंहिं ज़रात खे जनमु ॾिनो। ऐं ज़रात इन करे जो सिंधूअ जो मिठो पाणी उन जे लाइ ॾाढो कारगर हुयो। हाणे इहे सभु शयूं अञा इन खां वधीक बि खोड़ सारियूं शयूं थी सघनि थियूं जेके असां पाण ॻोल्हियूं। मिसाल आज़ादु मंडी, आज़ादु मार्केट, करेंसी जो वजूदु, इहो सभु सिंधी। अच्छा अञा इन्हनि खां वॾी ॻाल्हि फीथो जेको ॿुधाए सिंधु तहज़ीब मोहन जे दड़े, उहो फीथो त अॼु जी सॼी दुनिया जो बुनियादु बणियो न साईं। फीथो माना हिकिड़ी अहिड़ी शइ हुई जेका हिकिड़ी ॿोरी माण्हू कुल्हे ते कंध ते खणी चुरी पुरी पए सघियो, या हिकिड़ी का अहिड़ी वज़नदार शइ जेका 1 मण 1.5 मण ताईं हुई, वधि में वधि 2 मण ताईं। ऐं उन में माण्हू थकिजी पियो परे, तकलीफ़ थी थिए पई। उन जी जाइ ते हुन जॾहिं फीथो ईजाद कयो त 2 फीथनि जे विच में सिराई ॾेई, ऐं उहा जेका डांदगारी क्लासिकल असांजी यानी जेका अॼु जे तव्हांजी बहितर खां बहितर रॉकेट साइंस जेकॾहिं हुजे त उन जो बुनियादु उहा डांदगारी आहे। ऐं असां उनजा ख़ालिक़ आहियूं, तख़लीक़ रसद खे आसान, उहो एग्ज़ैक्टली रसद कम्यूनिकेशन जा ज़रिया। ऐं उहो जेको माल हुयो, जेको बार हुयो, यानी उहा 1 या 1.5 मण जी ॿोरी जी जाइ ते या 1 या 1.5 मण जे वज़न जी जाइ ते उन ते तव्हां 10 मण रखी पए सघिया। उहे आसानी सां हिकु जाइ तां ॿी जाइ ते खजी पए सघिया। उनखां पोइ तव्हां उन्हनि खे अॻियां डांद ॿधी, यानी सफ़र जे लाइ उन ज़माने जी वॾे में वॾी सुवारी। तव्हांजे हीअ अंग्रेज़ दौर ताईं हिते तव्हां ॾिसो त इहे टांगा हुया, असां वटि आला क़िस्म जा बगियूं जंहिंखे चइबो आहे,
पालकियूं उन में जेको आहे सो इहे सॼी उमिरि जेको आहे सो हज़ारां लखां सालनि ताईं शहनशाह इंसान सॼो सफ़र कयो आहे। असांखे ॾाढो सुहिणो ॿुधायो त फितरत सिंधूअ खे जनमु ॾिनो ऐं सिंधू दरिया तहज़ीब खे जनमु ॾिनो ऐं उन सिंधियुनि सिंधू तहज़ीब खे पूरी दुनिया ताईं पहुचायो। एग्ज़ैक्टली हीअ तव्हांजो आमरीअ जा माण्हू जेको सन जे वेझो शहर आहे, साईं तव्हां बम्बरे इन ते किताब बि लिखियो आहे, मूं अॻु बि इहा ॻाल्हि कई त आमरी जा माण्हू हितां घुमंदे फिरंदे जॾहिं इन पासे वञी पहुता त इहो अमरीका उन्हनि जी निस्बत सां ठहियो, उन्हनि आबाद कयो। एग्ज़ैक्टली ऐं तव्हांखे ख़बर आहे त अमरीका जेको डिस्कवर थियो आहे हाणे हीउ जेको हिन दौर जो अमरीका, उन खे थिया आहिनि 800 साल खनि। जॾहिं 14वीं ईस्वी सदी में 700-800 साल वरी मुश्किल सां 800 बि न थिया, 700 साल 21वीं सदी हले थी। त हाणे 800 साल अॻु में सिंध में ख़बर अथव छा हुयो? 800 साल अॻु हीउ तव्हां टंडो मस्तीअ में हली ॾिसो त मां तव्हांखे मस्जिद ॾेखारियां 14 कुबनि वारी जीलानी बादशाह जी, जेका सुमरा दौर में यानी असांखां इन अमरीका जे डिस्कवर थियण खां बि सदी ॾेढ अॻु जी ठहियलु आहे। उन जी 7-7, 8-8, 9-9 फुट त भित वेकिरी ठहियलु आहे। उहा मस्जिद अञा बीठी आहे, उहो कुबो अञा बीठो आहे ऐं अहिड़ा कई खूह बीठा आहिनि, अहिड़ियूं कई इंजीनियरिंग जूं आला जेका त शाहकार मिसाल सिंध में मौजूदु आहिनि। सिंधी माण्हू उन वक़्तु एॾो वॾो इंजीनियर हो, साइंसदान हुयो, जंहिं वक़्तु अमरीका डिस्कवर बि न थी आहे। जी बिल्कुलु साईं तान बमरे जीअं तव्हां ज़िक्र कयो, हिकिड़ी दफ़े असांखे कचहरी ॿुधाई जेकॾहिं असांखे असांजे इजादनि जा पेटर्न राइट्स मिलनि, फीथो असांजी इजाद आहे, पूरी दुनिया खे असां ॾिनो। एग्ज़ैक्टली लिखत असांजी इजाद आहे, एग्ज़ैक्टली असांजी इजाद आहे। असांखे पेटर्न राइट्स मिलनि ऐं असां चऊं त असां 24 कलाकनि जे लाइ फीथे खे फिरण नथा ॾियूं, इन करे असांखे पेटर्न राइट। दुनिया जाम थी वेंदी, दुनिया बीजी वेंदी, दुनिया बीजी वेंदी, हवाई जहाज़ बीजी वेंदो, हर फीथो बीजी वेंदो। जेकॾहिं ज़ीरो असांजो आहे यानी मैथमेटिक्स असां मुख़्तलिफ़ केतिरा इल्म असां दुनिया जी बेकिंग तबाह थींदी। बिल्कुलु असां पूरी दुनिया खे रहण करण ज़राअत समेत ॿोली सूरत खती फीथो मुकमिल तहज़ीब ॾिनीसीं, सूरत खती असां ॾिनीसीं। हा खां हिकिड़ो सुवालु आहे, उन खां पोइ एडवोकेट फयाज़ खमीसाणी ॾांहुं ईंदासीं त जीअं तव्हां ॿुधायो असांखे ॾाढो आसान लफ़्ज़नि में असांजे शागिर्दनि खे ॿुधंदड़नि खे त एंथ्रोपोलॉजिकली त इंसान कीअं जनमु वरितो, तहज़ीबुनि कीअं जनमु वरितो। तव्हां असांखे ॿुधायो त सकाफ़त खे मुकमिल कंदड़ अनासिर कहिड़ा आहिनि जंहिंसां सकाफ़त मुकमिल थिए। हा, मूं अर्ज़ु पिए कयो त अञा मूं तहज़ीब जो तारुफ़ पिए रखियो, तमीद पिए ॿधी। हाणे बुनियादी तौर ते नटशेल में तव्हांखे जल्दी में इहो ॿुधाईंदो हलां ऐं पोइ इन ते आउं तफ़सीली ॻाल्हाईंदुसि त तहज़ीब ईअं हूंदी आहे जीअं हीअ जेके मोबाइलियूं कंप्यूटर आहिनि असांजे साम्हूं, इन्हनि जो हार्डवेयर या इन्हनि जो जंहिंखे चइजे त बुनियादु इंफ्रास्ट्रक्चर उहो आहे तहज़ीब, ऐं इन जो सॉफ्टवेयर या इन जो जेको सुपर स्ट्रक्चर आहे उहो आहे सकाफ़त। ॻाल्हि खे सम्झो, तहज़ीब हूंदी आहे, हूंदो आहे वजूद, तहज़ीब हूंदो आहे वजूद, ऐं सकाफ़त हूंदी आहे उन जो मज़हर ऐं उन जो जेको आहे सो मथां ढांचो, हू हूंदो आहे हेठां ढांचो, जीअं की बिल्डिंग जो। हा बिल्कुलु। हाणे ईअं त हिकिड़ी शइ हर वजूद जा ॿ हिकिड़ा पहलू थींदा आहिनि। हिकिड़ो पहलू इहो आहे जेको हुनजे वजूद में हुनजे जोहर में मौजूदु आहे। मिसाल जे तौर ते तव्हां असांजी जेका बायोलॉजिकल बॉडी आहे, इन बॉडीअ जा जेके मुहरकात आहिनि, सबब आहिनि, उहे बायोलॉजिकल केमिकल आहिनि ऐं उन जे करे ही फिज़िक्स बीठी आहे। ऐं छो बीठी आहे? उहे उन जा इंटरनल जेके जोहर मां जेके काज़िज़ आहिनि। हाणे उनजो इफेक्ट इहो आहे, उनजो मज़हर इहो आहे, उनजो जेको आहे सो सुपर स्ट्रक्चर इहो आहे त असांजी हीअ बॉडी तव्हांखे नज़र अचे थी, हीअ बॉडी तव्हांखे नज़र अचे थी, सेहतमंद नज़र अचे थी। हिन में माना ज़ाहिर आहे त हिन में केमिकल बहितर जेको आहे हिन बॉडी वापराया आहिनि, या हद खां वधीक वापराया आहिनि, या हद खां घटि वापराया आहिनि, कैलरीज़ केतिरियूं वापरायूं आहिनि। हाणे उन जे करे उहा बॉडी तव्हांखे ॿुधाए थी, इहो मज़हर आहे। ईअं समाज बि हिकिड़ो, समाज जो बि हिकिड़ो समाजी वजूद थींदो आहे, यानी उनजी पैदावारी सिरिश्त, पैदावारी ढांचो, पैदावारी निज़ाम, उन जे करे उनजो समाजी शऊर जेको हूंदो आहे उहो मज़हर तौरु पंहिंजे जोहर खे ज़ाहिर कंदो आहे। मिसाल जे तौर ते तव्हांजी 15वीं या 16वीं ईस्वी सदी में जॾहिं रेनासा जो इनकलाब यूरोप में आयो आहे, त यूरोप जे अंदरि जेको आहे सो तव्हांजो जेको निज़ाम हुयो, उहो जेको शहनशाही निज़ाम हुयो, उन जूं पाड़ूं पटिजी वियूं ऐं उन इनकलाब जे करे उतां जे समाजी वजूद जो ढांचो जेको उहो सनअती सरमाएदारी वारो ढांचो ठहणु शुरू थियो, जंहिंजे करे नतीजो इहो निकितो त तव्हांजी सॼी शहनशाही, सॼी जागीरदारी ढेर थी वई, फना थी वई, ऐं तव्हांजे माण्हुनि जे अंदरि इल्मु सरायत करे वियो। न त इल्मु छा हो? सिर्फ़ु शहनशाहनि लाइ हुयो, इल्मु सिर्फ़ु इलीट क्लास जे लाइ हुयो,
इल्मु आम माण्हू जे लाइ न हुयो, पर उन जे करे इल्मु आम माण्हू ताईं पहुतो, सहूलियतूं आम माण्हू ताईं पहुतूं ऐं आम माण्हू खे ख़बर पई त असांजो हक़ु छा आहे। हाणे इन एंगल खां तहज़ीब जेका आहे उहा बुनियादु हूंदी आहे, सकाफ़त उनजो मज़र हूंदो आहे। मिसाल हीअ अजरक हिन महिल तव्हां पातियूं वेठा आहियो न, इहो हिन महिल सकाफ़त इन करे आहे, हीअ जेको सकाफ़ती असां मल्हायूं था पिया ॾियारो या सकाफ़ती जेको महीनो, एग्ज़ैक्टली असांजे शागिर्दनि ॿुधंदड़नि खे सम्झायो त ॿोली, असांजो खाधो पीतो, असांजी रहणी कहणी, असांजो पाइण ओढ़णु, इन जा सकाफ़त सां कहिड़ा तालुक आहिनि, उहे केतिरियूं अहम शयूं आहिनि। हाणे इहो ई बुनियादी जेको सुवालु आहे उहो इहो ई आहे त सिंधू तहज़ीब जॾहिं ठहे थी न साईं, मौज दड़े वारो जेको जंहिंजो मर्कज़ आहे, हाणे हालांकि आहे त हीअ मथे जेको तव्हांजो हेॾां मिस्र, हेॾां जेको आहे सो मिस्र जा अहराम, होॾां हू कश्मीर ताईं जेका कुझु बि आहे, इहे पंहिंजो हज़ारेवाल जेके आहिनि इन्हनि जा इलाइक़ा, इहे बि सभु हिकिड़ो सिंधी ॿोलीअ जो लहजो ई आहिनि। गुजराती ॿोलीअ सां सिंधी ॿोली मिले थी, इन मां ख़बर पए थी लिसानी जाग्राफ़ी जे एतबार खां त सिंध केॾी फैलियल आहे। उन सिंध जो जेको सिंधू तहज़ीब जो जेको जोहर हुयो, उनजो जेको कैनवास हुयो, उहो एॾो फैलियल हुयो जंहिंजे करे तव्हां उन ज़माने में माण्हुनि खे, यानी रिवायती जेको झंगली जानवर जहिड़ो इंसानु हुयो, उन माण्हू खे तव्हां मुहज़िब बणाए रखियो। यानी एरिक फ्राम लिखियो पंहिंजे किताब में त बुनियादी तौर ते इंसान जी असुलु शुरूआति मुहज़िब इंसान जी तॾहिं थी थिए जॾहिं हू फितरत खे तलाक थो ॾिए। यानी जानवर अॼु बि फितरत जे जबर ते हलण जे लाइ मजबूर आहे। मिसाल हिन सर्दीअ में जानवर जिथे बीठो आहे मच्छरनि में, उहो उते बीठो हूंदो, हू मच्छरनि खां पंहिंजी जान कोन थो छॾाए सघे। सर्दीअ में पाण ते सवड़ कोन थो विझी सघे, बाहि कोन थो ॿारे सघे, ऊन्हारे में पाण खे पखो नथो ॾेई सघे, एसी नथो हलाए सघे, हीटर नथो ईजाद करे सघे, पर उहो फितरत जे जबर ते हलण लाइ, फितरत जी हमाहंगी ते हलण जे लाइ मजबूर आहे। हाणे तहज़ीब जो जेको बुनियादु आहे न, उहो इहो ई आहे त असां फितरत खे तलाक ॾेई, फितरत खां अलहदगी अख़्तियार करे असां पंहिंजो पाण ते भाड़णु सिखियो ऐं फितरत सां जंग करे फितरत जे जबर ते पंहिंजे अख़्तियार जी कमंद विझण जो ऐलान कयो। ऐं उहो ऐलान जेको हुयो उन तहज़ीब खे जनमु ॾिनो, ऐं उन तहज़ीब जे करे जेका सॼी दुनिया अॼु जेका मुहज़िब सॾिजे थी पई, ऐं असीं जंगली जानवरनि खां, जंगली इंसाननि खां, जंगली दुनिया खां न सिर्फ़ु चेंज आहियूं, बल्कि हिकिड़ो वॾी लीप चेंज आहे, हिकिड़ो वॾो ब्रेक थ्रू आहे, जंहिंजे करे असां हिन साइंसी ऐं टेक्नोलॉजिकल दुनिया में जेको आहे सो ऐं ऑटोमाइज़ेशन वारे दौर में जेको दाख़िल थी चुका आहियूं। जापान या यूरोप जो माण्हू जेके आहिनि उहे हिन महिल तमामु घणा तरक़ी याफ़्ता आहिनि। उहो सिर्फ़ु इन करे त उन ज़माने में सिंधू तहज़ीब एॾो वॾो कमु कयो, सिंधी माण्हुनि एॾो वॾो कमु कयो, ऐं उन ज़माने में असां स्विमिंग पूल ठाहियासीं, उन ज़माने में असां जेको आहे सो ड्रेनेज सिस्टम ॾिनोसीं, उन ज़माने में असां नालियूं ॾिनियूंसीं, उन ज़माने में असां मार्केट ॾिनासीं लेवल सां दुनिया। एग्ज़ैक्टली अॼु जो तव्हांजो लाड़काणो शहर उन मौज दड़े जी नालियुनि खां वधीक पोइते पियल आहे। यानी लाड़काणे शहर में पाणी बीठो आहे, पर जे मौज दड़े में मींहुं पए थो त पाणी निकाल थी थो वञे अॼु बि, यानी हज़ारां साल पोइ बि 10,000 साल थी विया आहिनि। पाण असां पंहिंजे महिमान तरफ़ ईंदासीं, एडवोकेट फयाज़ खणी साईं, तव्हां खां पुछणु इहो आहे त हिन वक़्तु जेके ही सकाफ़ती त्योहार जा प्रोग्राम हलंदड़ आहिनि, उन्हनि बाबति तव्हांजो छा चवणु आहे? वॾो ख़ुशीअ जो माहौल आहे, ॿार स्कूलनि में, घरनि में, बाज़ारुनि में टोपियुनि जा स्टॉल लॻी आहिनि अजरकनि जा, तव्हां इन सॼी सूरत हाल खे कीअं था ॾिसो, जेके ख़ुशियूं मल्हाइजनि पियूं, जेके सकाफ़ती त्योहार आहे? आउं सम्झां थो त निहायती ख़ुशी वारो मरहलो आहे, ऐं हिन ॾींहं खे असांजा माण्हू स्पेशली ईद जो ॾींहुं करे मल्हाइनि था। ऐं हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं जेको सिंध जे समूरनि न बल्कि दुनिया जे समूरनि सिंधियुनि लाइ ख़ुशियुनि जो सबबु बणियो आहे। त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आहे जो असां पंहिंजे लिबास जो नुमाउ कयूं था ऐं सॼी दुनिया खे ॿुधायूं था त असां अहिड़े क़िस्म जो लिबास पाईंदड़ आहियूं, ओढ़ींदड़ आहियूं। ऐं साॻी जॻह ते असां वटि कई प्रोग्राम थियनि था इन ई सकाफ़त जे लिहाज़ खां। जीअं साईं साजिद साहिबु ॿुधायो, प्रोफेसर साहिब जन, त असां हिकिड़नि मरहलनि में फितरत खे तलाक ॾिनी आहे, ऐं अहिड़नि ई हालतुनि में सिंध जे माण्हूअ कई दफ़ा पंहिंजे उन अहिड़े सुहिणे अमल पटांदड़ जेको अमल ॼण फितरत खे तलाक ॾियणु बराबरी आहे। असांजो माण्हू बुनियादी तौर ते जॾहिं दुनिया अंग उघाड़ा करे घुमंदी हुई, असांजो माण्हू उन टाइम में सुहिणे लिबास में ढकियल आहे। सॼी दुनिया खे कपिड़े जी फ़राहमी
सिंध तरफ़ां थिए थी, यानी कि असीं दुनिया खे तहज़ीब सेखारियूं था। सिंध उहा धरती आहे जेका दुनिया खे तहज़ीब सेखारे थी। ऐं साॻी जॻह ते मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे अंदरि खाधे पीते जा तरीक़ा बि पंहिंजा हूंदा आहिनि ऐं सिंध वटि खाइण जा तरीक़ा बि अहिड़ा सुहिणा ऐं सुलक्षणा आहिनि जो असां खोड़ सारा दफ़ा पंहिंजनि वॾड़नि ऐं बुज़ुर्गनि खां ॿुधंदा आहियूं त फलाणा जेके बद्दू आहिनि उहे त ॾाढे ग़लति अंदाज़ में खाईंदा आहिनि, ॼण उहे वहशी लॻंदा आहिनि, ॼण उहे कंहिंखे चीरे फाड़े खाईंदा आहिनि, पर असां ॾाढे मुहज़िब अंदाज़ में खाईंदा बि आहियूं ऐं साॻी जॻह ते पचाईंदा बि आहियूं। इहो बज़ाते ख़ुदि बि कल्चर जो हिसो आहे, आउं सम्झां थो। ऐं कल्चर जो हिसो, असांजी सकावत जो हिसो, असांजी ॿोली, असांजी सुलक्षणी ॿोली जेका माण्हुनि खे पंहिंजो असां ॾांहुं, सॼी दुनिया जे माण्हुनि खे असां ॾांहुं अट्रैक्ट करे, उहा असांजी मिठड़ी ॿोली आहे, उहो बि कल्चर जो हिसो आहे। ऐं उन ॿोलीअ जे बुनियाद ते ई असां कोशिशि कयूं था त हिन सकाफ़ती ॾियारे ते सॼी दुनिया खे पंहिंजे भाकुरनि में समोए छॾियूं। पोइ तव्हां इन इल्ज़ाम खे कीअं ॾिसंदव जेके हिते मुख़्तलिफ़ खणी खुलियल लफ़्ज़नि में चइजे त के मख़सूस मज़हबी दोस्त चवनि था त ही जेको झुमरियूं आहिनि, जेको नाच आहे, इन हवाले सां मुख़्तलिफ़ पोस्टूं फेसबुकनि ते बि नज़र अचनि थियूं, सोशल मीडिया ते, तव्हां इन खे कीअं आणींदव? 7 सालनि खां वठी असां वटि मज़हब जो असरु रहियो आहे। उन्हनि हालतुनि में असां वटि हिकिड़ी ॼण मज़हबी पाबंदी रही आहे त पर्दो बि हुजे, औरत अंग बि ढके ऐं साॻी जॻह ते बुरको बि पाए। इहे शयूं जेके मज़हब तरफ़ां मिलियूं असांखे, उन सबब जे करे अहिड़ा एक्ट थियनि था ऐं मज़हबी माण्हुनि खे खोड़ सारो इतराज़ थिए थो। पर साॻी जॻह ते असां वटि बि माना अहिड़े ई क़िस्म जी क्राइटेरिया हुअणु घुरिजे। भला जेकॾहिं औरतूं घरनि में ऐं पंहिंजनि वेड़नि में ऐं साॻी जॻह ते सभिनि औरतुनि खे गॾु करे ऐं कल्चरली प्रोग्राम कंदा त आउं सम्झां थो त कंहिंखे बि एतिराज़ न थींदो। असां ईअं बि कंदासूं ऐं साॻी जॻह ते असां मर्द ऐं नौजवान पका पोड़ा सभु गॾिजी रोडनि रस्तनि ते झुमरियूं भणंदासूं, अजरक ऐं टोपियूं पाए पंहिंजे कल्चर खे उजागर करण लाइ सॼी दुनिया असां ॼण हिन अंदाज़ में सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू असां मुखातिब बि थींदासीं। इन सवाल जे जवाब में थोरो मां ॻाल्हाइणु चाहींदुसि। जेके मज़हबी धुरियूं या मौलवी हज़रात इहे इख़्तिलाफ़ था कनि, उन्हनि मौलवी हज़रात खे ॿुधाइणु घुरिजे ऐं उन्हनि खां कुझु पुछणु बि घुरिजे। सभ खां पहिरीं उन्हनि खां इहा ॻाल्हि पुछिजे त जेकॾहिं रक़्स ऐं रिधम को कुफ़र आहे, को ग़लति आहे ऐं को गुनाह आहे, त पोइ मींहं जी कणियुनि में फितरत रक़्स ऐं रिधम छो थी रखे? आबशारनि जी रवानीअ में रक़्स ऐं रिधम छो थी रखे? मासूम ॿारड़ो आहे त हू मौसीक़ी ॿुधण सां झुमी छो थो पए? हुनखे त अञा हिंदू ऐं मुस्लिम ऐं ईसाई ऐं सिख थियण जी का ख़बर ई कोन्हे। ख़ुदा भॻवानु उहो कीअं थो पकड़ण में अचे। हीउ जेको तव्हांजो उस्ताद ज़ाकिर अली ख़ान जॾहिं तबले ते पंहिंजूं आङुरियूं थो रक़्स ऐं रिधम में आणे त काइनात झुमी थी पए। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जॾहिं आङुरियूं पंहिंजूं हारमोनियम ते रखे थो, या उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो, या रजब फ़क़ीर, या शफ़ी फ़क़ीर, त काइनात जेको आहे सो नची थी पए। मोर नचे थो पियो, पखी नचनि था पिया, यानी सॼी फितरत जे अंदरि रक़्स ऐं रिधम मौजूदु आहे, जंहिंजे करे काइनात हले थी। वॾी ॻाल्हि त इहा हिननि खे ख़बर हुजणु घुरिजे। हीअ फिज़िक्स पढ़णु वञी ॿीहर ऐं फिज़िक्स जा क़ानून ॿुधाइनि था त हीअ आवाज़ु जेको हूंदो आहे ऐं म्यूज़िक जेका हूंदी आहे उहा दिलि ते कीअं जेको आहे सो असरु कंदी आहे। ख़ुदि दिलि ई वॾे वॾा रक़्स ऐं रिधम त दिलि थी करे, जे उहो बंदि करे त माण्हू मरी वञे। हीअ जेको ढक ढक दिलि जी हले थी, इहा ई रक़्स ऐं रिधम सां हले थी पई। ऐं रक़्स ऐं रिधम हीअ जेको सूफ़ीअ जो यकतारो हले थो, इन खां वधीक रक़्स ऐं रिधम ॿी कहिड़ी शइ में आहे? ऐं रक़्स ऐं रिधम जी जेको माण्हू मुखालफ़त करे थो, उहो त ख़ुदि जेको आहे सो ख़ुदा जी ऐं फितरत जे क़ानून जी मुखालफ़त करे थो, ऐं उहो त पाण जेको आहे सो कुफ़र इस्लाम खां घणो पोइते निकिरी थो वञे। तंहिंजे करे इहे ज़ाइलनि जूं ॻाल्हियूं न करणु खपनि। हा, गुलाम चाचा साहब, तव्हां ॿुधायो असांखे त हीअ जेके प्रोग्राम सकाफ़ती त्योहार जे हवाले सां ॼण हर जॻहियुनि ते, हर फिकीअ में, हर स्कूल में, हर इदारे में मुख़्तलिफ़ नमूननि सां थियनि पिया, इन्हनि प्रोग्रामनि खे वधीक मज़ीद मेयारी कीअं बणाइजे, उन बाबति तव्हांजी छा राय आहे? सर, मुंहिंजी इहा राय आहे त सभ खां पहिरियां त मां इन जे थोरो बैक ते वेंदुमि त फितरत जेका आहे उहा पंहिंजो रद्द अमल ॾेखारींदी रहंदी आहे। तोसां थींदो हिसाबु तारीख़ जी ताराज़ू में
त हीउ जेको असां कल्चरल डे अॼु हाणे मल्हायूं पिया हर साल, इहो ॾिसो न फितरी रद्द अमल कीअं साम्हूं आयो। कंहिं हिकिड़े माण्हूअ खां का ग़लती थी, उन खां फितरत कमु वरितो, ऐलान थी वियो ऐं असांजी फितरत असांखे उहा पंहिंजो कल्चर मोटाए ॾिनो। ऐं मां हिकिड़ी हिते पहिरीं ॻाल्हि इहा एड थो कयां त रियासत पाकिस्तान में शामिलु थियण सां जेके जेके असांजा नुक़सान थिया, उन में सभ खां वॾो नुक़सानु असांजो कल्चर जो थियो। असांजो जेको कल्चर ऐं सकाफ़त हुई उहा ॼण हितां ट्रांसफ़र थी ॿिए हंधि हली वई, ऐं उनजे बदिले में जेको असांखे शइ मिली उहे नॉन कल्चरल माण्हू मिलिया, गैर तहज़ीबी गैर सकाफ़ती माण्हू मिलिया, ऐं असांजे शहरनि जी बीहक जेका आहे उहा ख़राबु थी वई, कल्चर ख़तमु थी वियो। ऐं कल्चर ख़तमु थियो त उनजा सॼे समाज ते इकनॉमिकली सोशली तमामु सियासी तमामु बुरा असर पिया, इल्मी बुरा असर पिया। इहो वॾो नुक़सानु थियो। आउं चवां थो ठीकु आहे, हाणे इहो थियो थियो तहज़ीब ऐं कल्चर एॾो रिच आहे, एॾो अज़ीम आहे, जेको पूरी दुनिया उनखे अपनाए थी, त छा इहो नामुमकिन आहे त हिते आयल माण्हू या तव्हांजो इशारो उर्दू आबादी न आहे, उहे हाणे कल्चरल प्रोग्राम मल्हाइनि पिया, उहे अजरक पाइनि पिया। मां इन तरफ़ ई अचां थो, इन तरफ़ ई अचां थो। ॾिसो न, हाणे जॾहिं फितरत जे तरफ़ां उहो ॾियारो हिकिड़ो तव्हां अची वियो ऐं कल्चरल डे तव्हां वटि अची वियो, त हाणे इन सां छा थियो त असांजो कल्चर वधियो ऐं उहे माण्हू जेके हिते धरती ते जेके सिंधी आहिनि, असीं उनखे सिंधी तस्लीम कयूं था, सिंध जा मुस्तक़िल आबादी आहे उहा, हाणे उहे तव्हांजे तरफ़ अचणु शुरू थी विया ऐं सिंध जी सकाफ़त वधी उन्हनि ताईं बि पुगी। जेके हू हुनखां गैर आशना हुआ, उनखे ख़बर न हुई त सिंध जी तहज़ीब आहे छा, सकाफ़त आहे छा, गुण आहे छा, उनजो वज़न छा आहे, उनजो मिक़दार छा आहे, हाणे उहे बि अची विया। ऐं इन तरफ़ सिंधी ॿोली बि वधण में लॻी। त मज़ीद कीअं वधाइजे, हाणे मुंहिंजो इहो सुवालु आहे, कीअं वधाइजे, इहो कीअं वधाइजे। ऐं इहो त चवां त सिंध जे हर बाशऊर फ़र्द ते, दुनिया जे जंहिं बि धंधे में जेको दुनिया में जेको बि धंधो करे थो, कारोबार करे थो, हर बाशऊर शख़्स ते, उहो कहिड़े बि पार्टी में आहे, त उन हवाले सां उन माण्हू खे, हर माण्हू खे इन कल्चरल प्रोग्राम खे बहितर खां बहितर बनाइणु खपे। इहो सिर्फ़ु सिंधी चैनलनि जो माना ज़िम्मेवारी कोन्हे। थोरो ॻाल्हाइणु जी जी त असांखे हर माण्हू, हर बाशूर माण्हू खे, हर अदीब खे, दानिश्वर खे, सियासतदान खे, सियासतदान खे, बिज़नेसमैन खे, ऑफिसर खे पंहिंजनि पंहिंजनि क्लबनि में, पंहिंजनि पंहिंजनि इदारनि में, पंहिंजनि पंहिंजनि सिस्टमनि जे अंदरि कल्चर डे मल्हाइणु खपे। उते सकाफ़ती प्रोग्राम सिर्फ़ु इन हिकिड़े ॾींहं लाइ न, सॼे डिसंबर में मुख़्तलिफ़ प्रोग्राम करणु खपनि। डिसंबर खे सकाफ़त जो महीनो करे मल्हाइणो खपे, ताकी उन्हनि जी ऑफिसुनि, हर ऑफिस में, हर घर में, हर ॻोठ में उते कचहरियूं थियनि, म्यूज़िकल प्रोग्राम थियनि ऐं सकाफ़ती प्रोग्राम थियनि, उते लेक्चर थियनि। हा, प्रोग्राम थियनि पिया, हर इदारो, हर स्कूल, हर ऑफिस में, ॿियो न त मिठाइयूं विराइजनि पियूं ऐं सिंधी खाधा खाइजनि पिया, कंहिं न कंहिं सूरत में सेलिब्रेट थियनि पिया। उन्हनि खे वधीक मेयारी कीअं बणाइजे, तव्हां उन ते थोरो ॻाल्हायो। सर, मेयारी ॾिसो न, जॾहिं तव्हां प्रोग्राम कंदव, जॾहिं तव्हां पंहिंजो शयुनि खे बहितर करण जी कोशिशि कंदव त बहितर थींदियूं। ऐं बहितर कॾहिं थींदियूं, जॾहिं उनखे बहितर ऑर्गेनाइज़ कबो। ऐं बहितर ऑर्गेनाइज़ केरु कंदा, उहा कंहिंजी ज़िम्मेवारी आहे, उहो सिंध जे पढ़े लिखे माण्हू ते पंहिंजी उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। उन्हनि खे शामिलु थियनि, उनखे मैनेज कनि, उनखे डिलीवर कनि। सिर्फ़ु नचण या घुमण या झुमरनि ताईं न, ठीकु आहे, इट्स पार्ट ऑफ, माण्हू घुमी ख़ुशी इज़हार कंदो आहे, उहो कंदो आहे, त उनखे बहितर ऑर्गेनाइज़ कनि ऐं उनखे सकाफ़ती सां गॾोगॾु उनजी सकाफ़त जी पूरी मालूमात माना ट्रांसफर कनि, उहा शेयर थिए। हा, त माना सकाफ़त जो नालो सिर्फ़ु अजरक ओढे ऐं घुमण न आहे, या अजरक ओढे माना हो को नाच गानो न आहे, छा न आहे, पर उनखे सकाफ़ती शऊर ॾियो त असां सकाफ़त छा आहे, इन जो वज़न ऐं बहर छा आहे, इन जो कद काठ छा आहे, उन ते उन खां वधीक डिलीवर कनि त उहो नेचुरली माना उहो हुन में वेंदो, इल्मी माना अंदाज़ में डिलीवर थींदो। असांजी पढ़ी लिखी माण्हुनि खे, शाइरनि खे, अदीबनि खे असांजे प्रोग्रामनि में शिरकत करणु खपे। मैडम सनम सिंधू न ईंदासीं त हिन वक़्तु जिते नौजवाननि ॿारनि सां गॾु असांजूं औरतूं बि ॾाढियूं इन मामले में ॼण संजीदा नज़र अचनि थियूं, ऐं ॼण तव्हां में जीअं ड्रेस पाती आहे कल्चरल, ईअं ई घरनि में छोकिरियूं, असांजूं शागिर्द ॼाणियूं, असांजूं भेनरूं सॼी सिंध जे अंदरि हथ में हलियो, उहे सॼी सिंध जे अंदरि ईअं ई औरतूं सरगर्म आहिनि ऐं पंहिंजे ॿारनि खे बि तयारु कनि पियूं, घरनि में बि हू पंहिंजो प्रोग्राम रिथिनि पियूं। तव्हां हिन मौक़े ते छा चवंदव त औरतुनि खे, शागिर्दियाणियुनि खे पंहिंजा प्रोग्राम कहिड़े नमूने सां अरेंज करणु खपनि, माउरुनि खे ख़ासि तौर ते कहिड़ो किरदारु अदा करणु खपे हिन कल्चरली त्योहार जे हवाले सां? जीअं त असांजो हे कल्चर जे हवाले सां मल्हाए रहिया आहियूं ॾींहं,
इन मौक़े ते मां इहो चवणु चाहींदमि त हीअ असांजे लाइ सिंधियुनि जे लाइ तमामु हिकिड़ो ईद खां बि वॾो ॾींहुं मां सम्झंदसि त असां सिंधियुनि जी वॾे में सकाफ़ती वॾे में वॾी ईद हीअ आहे ऐं इन मौक़े ते असां तमामु घणी सराही महसूसु करे रहिया आहियूं। इन मौक़े ते मां ख़ासि करे सिंध जे जेके सिंधी माइर आहिनि उन्हनि खे मां इहो ई चवणु चाहींदसि त तव्हां पंहिंजे ॿारनि खे सिंधी लिबास पारायो ऐं सिंधी ॿोली घरनि में ॻाल्हायो, ॿारनि खे बि सिंधी ॿोली सेखारियो ऐं उन्हनि सां मुखातिबु थियो त सिंधी ॿोलीअ में मुखातिबु थियो, छाकाणि त ॿोली क़ौमुनि जी उहा शइ आहे जो क़ौमूं ॿोलीअ जे करे ई ज़िंदा रहंदियूं आहिनि ऐं सिकाफ़त बि असांजी तॾहिं ज़िंदा रहंदी जॾहिं असांजी ॿोली ज़िंदा रहंदी ऐं ॿोली धरतीअ कंहिं बि धरतीअ जी ॿोली अमीन थींदी आहे। इन मौक़े ते मां सिंधी माइरुनि खे ख़ासि करे इहो पैगाम ज़रूरु ॾियणु चाहींदसि त हू हिन मौक़े खे तमामु सुहिणे अंदाज़ सां मल्हाइनि ऐं घरनि में उहे प्रोग्राम थींदा रहनि था। औरतूं हिन मौक़े ते प्रोग्राम कनि थियूं पंहिंजे कल्चर जे हवाले सां, जेके असां सिंधियुनि जूं ड्रेसूं आहिनि, भर्त भरियल कपिड़ा आहिनि ऐं जा उन खां अलावा ॿियो असांजूं सिकाफ़ती शयूं आहिनि जीअं रलनि जो हुनुरु आहे, उन खां अलावा सिंधी सिकाफ़त आहिनि जीअं पिंडियूं आहिनि ऐं काफ़ी सिकाफ़ती शयूं आहिनि जेके रिलेटेड आहिनि सिंध जे औरतुनि सां ऐं इन खे तमामु सुहिणे नमूने सां औरतूं निभाए रहियूं आहिनि। वरी बि मां इहो ई चवंदसि त सिंधी माइरुनि जे लाइ इहो ई पैगाम ॾींदसि त वधि में वधि तव्हां पंहिंजे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां पंहिंजे ॿारनि ते तमामु घणो ध्यानु ॾियो, उन्हनि जी सुहिणे नमूने सां तालीम ऐं तरबियत कयो ऐं उन्हनि खे सिंधी लाज़मी पढ़ायो, छाकाणि त वॾा थी इहे ई असांजे धरतीअ जो सरमायो आहिनि ऐं असांजे धरतीअ जूं जेके वागूं आहिनि अॼु नंढड़ा आहिनि सुभाणे वॾा थींदा, इन्हनि खे ई संभालणियूं आहिनि। त हिन सकाफ़ती त्योहार जे मौक़े ते असांजो इक़्तिसादी तौर ते माना खोड़ सारियूं शयूं बहितर थियनि थियूं, जीअं सनम सिंधू चयो त जेको घरेलू जेको हथ जो हुनुरु आहे, जेकी हुनरी सनत आहे, उहा ॼण बहाल थींदी असांखे हिननि ॾींहंनि में नज़र अचे थी। असांखे पिंडियूं नज़र अचनि थियूं, असांखे छॼ नज़र अचनि था, जेको गज आहे या सिंधी लिबास आहे, भर्त आहे, उहो सॼो कमु जेको नज़र अचे थो उहो पूरी दुनिया में हिन महिल विकामे पियो। सम्झूं था त जेके घरेलू चरखो आहे, जेकी औरत असांजी हलाईंदड़ आहे केतिरनि ई घरनि में, उनखे प्रोमोट कयो पियो वञे हिन वक़्तु। इन में केतिरी बहितरी आहे उनखे। ऐं तव्हांजे नूर साहिब, ऐं तव्हांजे हिन सुवाल ते तफ़सीली ॻाल्हाइणु चाहींदुसि, पर हिन खां पहिरीं चाचड़ साहिबु जॾहिं ॻाल्हायो पिए त ॿ हिकिड़ा पहलू अवां छेड़िया जेके ॾाढा इम्पॉर्टेंट हुया। हिकिड़ो इहो त विरहाङे जी सूरत हाल ऐं विरहाङे जी शिकिल ऐं सूरत जे करे सिंध खे छा भोगणो पियो, हिकिड़ो इहो पहलू आहे, ॾाढो अहम पहलू आहे। ॿियो पहलू आहे उर्दू आबादीअ जो। हाणे टियों पहलू हक़ीक़त में तव्हांजे हिन सुवाल सां बि उन में मां ॻंढियां थो, उहो इहो त छा सिंधू तहज़ीब, सिंधू सकाफ़त, मोहन दड़े जी धरतीअ जो तारीख़ी ऐं तहज़ीबी तशख़ुस उहो रुॻो अजरकुनि पाइण ऐं झुमरनि पाइण सां बची सघे थो? इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। असां हुनजी मुखालफ़त बि नथा कयूं, पर रुॻो एसि ताईं बीठा हूंदासीं त कमु कोन हलंदो। सुभाणे अमेरिका में वेठल 100 अमरीकन, 1000 अमरीकन, 1 लख अमरीकन जेकॾहिं अजरक पाए डांस कनि त छा असां सिंधी माण्हुनि खे पंहिंजा हक़ मिली वेंदा? ऐं छा दुनिया जे अंदरि का बि मज़लूम क़ौम या तारीख़ी क़ौम साल में हिकिड़ो ॾींहुं या हिकिड़ो हफ़्तो को अहिड़ो मल्हाईंदी आहे जंहिंमें रुॻो पंहिंजी सकाफ़त ऐं बंदारनि जी तहज़ीब ते फ़ख़ुरु त करे, पर पंहिंजे नसुलनि जे इक़्तिसादी, सियासी हक़नि ते, मुआशी हक़नि ते ऐं पंहिंजे क़ौमी ऐं तारीख़ी जेको आहे सो वसीलनि ते सौदेबाज़ी करे वेही रहे या उन ते का जिदोजहदी न करे? तंहिंजे करे इहो ॾाढा टई रिलेटिव सुवाल आहिनि ऐं चाहींदुसि त उन ते तफ़सीलन ॻाल्हायां अगरि अव्हां वटि वक़्तु आहे त। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, पहिरियों तव्हां इहो ॻाल्हाईंदुसि त विरहाङे जी सूरत में जेको सिंध खे भोगणो पियो उन जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, उन ते कई किताब लिखी सघजनि था, कई किताब। तव्हां
हलो मूंसां ऐं तव्हांखे ॾेखारियां त शिकारपुर, उहा शिकारपुर जेका 200 साल अॻु जी शिकारपुर आहे, ऐं 200 साल अॻु पूरी दुनिया जे अंदरि सिर्फ़ु 3 वॾा शहर मशहूरु हूंदा हुआ तहज़ीब जे लिहाज़ खां। हिकिड़ो पेरिस, ॿियो लंडन, टियों शिकारपुर। ऐं शिकारपुर असांजे हिन मशरिक़ जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो हिकिड़ो ज़ीरो पॉइंट हुयो जिते अफ़गानिस्तान, ईरान, बलूचिस्तान ऐं चाइना ऐं हिन सॼी जेको आहे सो विच पंहिंजो एशिया जो जेको आहे मर्कज़ लिखियो वेंदो, वापार थींदा। उहा शिकारपुर जिथे अॼु बि काठीअ जूं लकड़ीअ जूं जेके बिल्डिंगूं ऐं उन जूं जेके डिज़ाइनियूं ठहियल आहिनि, ऐं उहे जेके गलियूं आहिनि, ऐं उहे जेके थले ते जेको शहरु ठहियलु आहे जंहिंजा 7 दरवाज़ा हूंदा हुआ, 7-8, ऐं जंहिंमां लखी दर, हाथी दर ऐं हज़ारी दर लाइ केतिरा ॿिया बि आहिनि। उहो हिकिड़ो एॾो शानाइतो हिकिड़ो तहज़ीब याफ़्ता शहरु हुयो। ऐं ईअं असांजी हैदराबाद, हीराबाद जो जेको इलाइक़ो हुयो कमाल जो हुयो, उहो बि मथां ई ते हुयो। ऐं अॼु बि हीराबाद में मूंखे जेके ॾिसंदा दोस्त जा जेके रहनि था हैदराबाद में, उहे भले जाचेनि वञी त उते अॼु बि जेके पुराणी जायूं ठहियल आहिनि, उहे अॼु बि रोडनि खां 6-6, 4-4, 3-3, 5-5 फुट मथे आहिनि ऐं ॾाढियूं महफ़ूज़ आहिनि ऐं ख़ूबसूरत आहिनि ऐं वॾी हवा जो। ऐं हैदराबाद जा मंघ मशहूरु हूंदा हुआ। कराची असांजी ॾिसो त ट्रामा हलंदियूं हिन मुल्क खां अॻु में, विरहाङे खां अॻु में। ऐं 1937 जो हिन अॼोके तरक़ी याफ़्ता सऊदीअ जो, जंहिं ते जेको हाणे ॾाढो सेक्युलर थी वियो आहे, उते जुआखाना बि खुलिया आहिनि ख़ैर सां, ऐं जिथे जेको आहे सो मंदर बि खुलिया आहिनि, चर्च बि खुलिया आहिनि, ऐं उतां जेको आहे सो शहनशाह राजा जेको आहे सो शहज़ादो, सुठी शइ आहे राजा जेको। पर रिवायती तौर ते जेको मज़हब जो जोहर जेको हिते, यानी मां अजीब हिकिड़ी ॻाल्हियूं वञनि थियूं ॻाल्हाइण मां निकिरंदी, त जेको इस्लाम सऊदी वारनि वटि कोन्हे, दुबई वारनि वटि कोन्हे, ईरान ऐं अरबन वटि कोन्हे, उहो असां वटि किथां आयो आहे? सुवालु हिकिड़ो वॾो इहो बि आहे। यानी जेको पाकिस्तान में इस्लाम हिन रियासत असांखे ॾिनो आहे, असां त हैरान परेशान हूं। इहो साॻियो वहाबी, इहो साॻियो बरेलवी, इहो साॻियो शियो, या इहे साॻिया तालिबान, या इहे साॻिया इंतिहा पसंदि बाक़ी मुल्कनि में छो न आहिनि? इन क़िस्म जो इस्लाम बाक़ी जायुनि ते छो न आहे? सो बहरहाल इहो बि हिकिड़ो सुवालु छॾियां थो सोचण लाइ। त जंहिं वक़्तु असां वटि ट्रामा हलनि पियूं कराची में, उन वक़्तु तव्हांजे इन मके ऐं रियाज़ में सऊदीअ जे अंदरि गदह गाॾनि ते पाणी ऐं जेको सामान ढोयो वेंदो, ऐं काबे जूं भितियूं ओलिकियूं ठहियल आहिनि, फ़ोटू पिया आहिनि। कल्ह जी ॻाल्हि आहे, 1937 जो फ़ोटू मूं वटि मौजूदु आहे, जेको हिकिड़ो फ़ोटू सोशल मीडिया ते वायरल थियो हो। त मथां कराची जो फ़ोटू आहे, इहो मुंहिंजे ख़्याल में टावर साइड वारो, जंहिंमें असां वटि आला क़िस्म जूं बिल्डिंगियूं आहिनि, पथर जूं, अंग्रेज़ ज़माने जूं, ऐं जेको आहे सो वाणके ज़माने जूं, ऐं पार्टीशन खां अॻु जूं, ऐं उते ट्रामा हलनि थियूं। एॾो सिविलाइज़्ड आहे। ऐं हिकिड़ो हैदराबाद जो फ़ोटू आहे जंहिंमें मंघ आहिनि, ऐं उहा असांजी इंजीनियरिंग ख़ालिस्तनि सिंध जी इंजीनियरिंग आहे, सिंधी हिंदूअ जी इंजीनियरिंग आहे, सिंधी मुस्लमान जी इंजीनियरिंग आहे, बल्कि सिंधी आहे। उहो इस्लाम ऐं मज़हब ऐं हिन सभिनीनि खां हज़ारां साल अॻु जो आहे। इस्लाम जी उमिरि 1500 साल आहे, हिंदू मज़हब जी उमिरि 2-250, ईसाई मज़हब जी उमिरि 2000 साल आहे, हिंदू या जी जेका सनातन धर्म जी उमिरि 2500 साल आहे, ॿुध धर्म समेत सभिनी धर्मनि जी जेकॾहिं उमिरि ॻंढी त 3-3.5 साल मुश्किल सां बीहंदी। पर मोहन जो दड़ो त 5, 7, 8, 10 हज़ार साल पुराणो आहे। ऐं उनखां अॻु में बि सिंध हुई, फितरत जो पहिरियों आज़ादु मुल्क, पहिरीं आज़ादु रियासत, इन करे आउं चवंदो आहियां। सो हिकिड़ो पहलू त इहो आहे त असांखां हिन विरहाङे जे करे असांखां तारीख़ी तशख़ुस खसियो वियो, असांखां असांजा सभु वसीला खसिया विया, असांखां असांजो सॼो कुझु खसियो वियो। अॼु असांजा माण्हू बेरोज़गार आहिनि, सर में अॼु बि ख़ुदकशी थी आहे। अॼोकी काविश अख़बार जे बैक पेज ते ख़बर लॻी आहे हिकिड़ी न्याणीअ जी, जेका जंहिं फ़ाका कशी जी हालत में, जंहिं वटि पाणी ऐं मानी बि कोन हुयो, ऐं उनजी चपल खे सूतलियूं ॿधल हुयूं, धागा ऐं इन क़िस्म जूं इगड़ियूं ॿधल हुयूं चपल खे। रिपोर्ट पढ़ी मां रोई पियुसि। उहा सिंध, ऐं ख़ुदि उन सिंध मां यानी 80% तव्हांजो सॼो ई मुल्क जेको आहे खाए थो, सो बि मुनी सदीअ खां पेट्रोल, गैस, कोयलो। हाणे कारूंझर जो पथर, कारूंझर भई तव्हांखे ख़बर आहे कारूंझर छा आहे? कारूंझर 1 अरब साल क़दीम, उनजी हिकिड़ी फितरत जी हिकिड़ी गिफ्ट आहे, उनजी उमिरि 1 अरब साल आहे। तव्हां कंहिं पंहिंजो आर्कियोलॉजी जे माण्हूअ खां, तव्हां कंहिं एंथ्रोपोलॉजी जे माण्हूअ खां जाचरायो। मूं हिन सां ज़िक्र कयो साईं शर साहब, प्रोफेसर ग़ुलाम मुस्तफ़ा शर, आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जो रिटायर्ड प्रोफेसर आहे, ॾाढो लाइक़ु क़ाबिल माण्हू आहे। असां हितां घुमरो सां कई दफ़ा कचहरियूं थियूं आहिनि। इन्हनि सभिनी जी राय आहे त 1 अरब साल यानी क़दीम हिकिड़ो पथर फितर जो असांखे गिफ्ट थियल आहे। इहा सॼी हिकिड़ी पटी आहे, इन क़िस्म जी जेका कारूंझर खां वठी हीअं तव्हांजे अरोड़ ताईं जेका हीअं हले थी पई, इहा पटी जेका आहे सो बेसिकली कई अरब साल पहिरीं इहो समुंड हुयो। समुंड जॾहिं हेठि लथो आहे त इहे जेको आहे सो निकिरी आया आहिनि मथे,
ऐं असां उन ज़माने जी क़ौम ऐं वतन आहियूं। असांजी ॾिसो न फितरत ॾिसो, कमाल ॾिसो। 62,000 साल यानी 62,000 साल त थोरी ॻाल्हि आहे, मां करोड़ साल थो चवां ऐं 1 अरब साल थो चवां। 6 करोड़ साल त माना हिनखे रोड़ीअ वारनि पहाड़ी सिलसिले खे थियो आहे। 6 करोड़ जेको नए जबल आहे इन खे चवनि था 6 करोड़ साल थिया आहिनि। ऐं तव्हां 60,000 जी ॻाल्हि, मां अर्ज़ु थो कयां त हाणे चवनि था इन पहलूअ ते त हिकिड़ो उर्दू आबादी जेको तव्हां ज़िक्र छेड़ियो, मुंहिंजी ॻाल्हि में हू थोरो घणो थी वियो। बाक़ी उर्दू आबादी ते ॻाल्हायूं था, हाणे उर्दू आबादी जे लाइ जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो त मां उर्दू में अॼु ॻाल्हायां थोरो। जी जी, उर्दू में ॻाल्हायां। मैं उर्दू आबादी के लिए चाहूँगा कि मैं उर्दू में बात करूँ। भाई मेरे, आपको पता है आपने यूनिवर्सल स्केल में कभी सोशलॉजी का, सोशल साइंस का, आर्कियोलॉजी का, एंथ्रोपोलॉजी का मुताला किया है कि कौमें कैसे बनती हैं, कौमों की तश्कील कैसे हुआ करती है। और आपको पता है कि पूरी इंसानी तारीख़ और तहज़ीब के अंदर माइग्रेशन, हिजरत जिसे आप कहते हैं, जिससे आपने मुहाजिर लफ्ज़ निकाला हुआ है, उसका इसम फ़ाइल है मुहाजिर, वो होती रही है, सिर्फ आपने नहीं की है। वो 2 तरीक़ों से होती है। एक, फितरत का जबर जब आता है, मिसाल के तौर पे कहीं पे फाका कशी हो जाती है, अनाज की कमी हो जाती है, ज़्यादा सर्दी हो जाती है, ज़्यादा गर्मी हो जाती है, सैलाब आ जाता है, तूफ़ान आ जाते हैं, तूफ़ानी समंदरी सैलाब आ जाते हैं, मुख्तलिफ़ किस्म की यानी मौसमी और तबई और तबियाती किस्म की जो जबर की तमाम अक़साम हैं, उसको कहते हैं फ़ितरी जबर। जैसे यूरोप के लोग ठंड की वजह से, बहुत सारी दूसरी रीज़न्स की वजह से अमेरिका चले गए, और आज अमेरिकन जो नेशन है वो तो कोई मकामी ओरिजिन है ही नहीं वहाँ का, अमेरिकन तो ओरिजिनल है ही नहीं, सारे यूरोप के लोग हैं। वो तो रेड इंडियन थे, और वो रेड इंडियन पे मैं बात करूँगा कि वो क्या है, जिसे हम कहेंगे लाल हिंदुस्तानी, असल में वो सिंध के लोग थे, सिंध के लोग थे, हाँ, यहाँ से गए थे। अब मैं आपको बताऊँ कि तारीख़ी तौर पर भी, तारीख़ी जबर के तौर पर भी हिजरत हुआ करती है। एक होती है फितरत के जबर के तौर पर, जैसे मैंने बताया पूरी इंसानी तारीख़ में कौमें बनी हैं, और ख़ुद हमारी सिंधी कौम में भी बहुत सारी छोटी बड़ी कम्युनिटीज़ आई हैं। मिसाल के तौर पे शाह लतीफ़ कोई मोहनजोदड़ो का दरावड़ नस्ल का बंदा नहीं है, ख़ुद साईं जीएम सैयद दरावड़ नस्ल का आदमी नहीं था। मैं सुमरो हूँ राजपूत हिंदुस्तान का, मैं भी कोई दरावड़ नस्ल का नहीं हूँ। बहुत सारे लोग, कई लोग आए, मगर आज उनमें से कोई भी, अच्छा सैयद तो बड़ी बात है ना, क्योंकि मज़हबी एक शेल्टर भी मिलता है, एक मज़हबी बात है, तो उन्होंने कभी कोई यहाँ पे ऐसी बात की शाह लतीफ़ के बुज़ुर्गों ने या साईं जीएम सैयद के बुज़ुर्गों ने कि हम जो है वो अलग सूबा बनाएंगे, अलग शहर बनाएंगे, अलग जो है शनाख्त रखेंगे? नहीं भाई नहीं, वो सब एब्ज़ार्ब हो गए, जज़ब हो गए। कलंदर बाहर से आया था, उसके किरदार पे तारीख़ में शक व शुबात भी हैं कि वो एजेंट था, ये था, वो था, बहरहाल वो अच्छा इंसान था, यहाँ पे रहने के बाद और अच्छा इंसान बन गया, और फिर वो यहीं का हो गया। आज वो सबसे बड़ा सिंध का बुज़ुर्ग है। जॉन जेकब आया था कराची में, अंग्रेज़ फ़ौज का जनरल बन के, हुक्मरानी करने के लिए, सिंध को ग़ुलाम करने के लिए, मगर उसने जब सिंध की मोहब्बत देखी, सिंध का पानी देखा, सिंध की तहज़ीब देखी, तो अपने भाई और बहन को लेटर लिखा, जो मेरे पास पड़ा है, हम जेकबाबाद में जो करते हैं जॉन जेकब कॉन्फ्रेंस सालियानी, सतायो साहब और दीगर वहाँ के लोग मिलकर, उसमें वो हमने छपवाया भी है, और मेरा एक आर्टिकल एक नहीं कई है। तो जॉन जेकब ने भाई और बहनों और अपनी फैमिली को क्या कहा कि ये मैं आज आपको आखिरी ख़त लिख रहा हूँ, उसके बाद न मैं आपके पास आऊँगा, न कोई रब्ता करूँगा, अब मैं सिंधी हूँ, सिंध में दफन करना पसंद करूँगा। सिंध की तहज़ीब, सिंध का कल्चर, सिंध की मिट्टी उसे इतनी भा गई। तो एक फितरत के जबर के तौर पर छोटी छोटी कम्युनिटीज़ आती हैं, कबीले, कबाइल, वो हिजरत किया करते हैं, और पूरी इंसानी तारीख़ बड़ी पड़ी है। दूसरा होता है तारीख़ी जबर। तारीख़ी जबर ये हुआ कि ये पार्टीशन हो गई 47 में, 47 में, जिसकी वजह से यहाँ से हमारा जो हिंदू था, पढ़ा लिखा, कौमी सरमाएदार हिंदू, व्यापारी कारोबारी हिंदू, पैसे वाला हिंदू, टैलेंटेड हिंदू, जो जहाँ पे शिकारपुर जैसे शहर में उदाराम थावरदास, उसने उस ज़माने में अरबों खरबों रुपए की अपना प्लाट दिया, उस प्लाट पे बिल्डिंग बनाई जो आज भी सिविल हॉस्पिटल शिकारपुर कहलाती है। वो उसकी ज़ाती जागीर थी, उसकी ज़ाती प्रॉपर्टी के बाद ज़ाती मिल्कियत, ज़ाती अपनी पॉकेट मनी से बनाई हुई बिल्डिंग, और फिर उसका अपना पूरा ख़र्चा दवाओं का, और वो फ्री हुआ करती थी सब सारे इंसानों के लिए, सिर्फ हिंदुओं के लिए नहीं, सिर्फ सिंधियों के लिए भी नहीं, पूरी इंसानियत के लिए फ्री हुआ करती थी। और उसने अपना नाम नीचे लिखवाया था कि लोग घूमें
تو میرے نام کے اوپر ان کے پاؤں پڑے اور میں اپنی عاجزی میں فنا ہو جاؤں اس مٹی میں. اس کی عظمت دیکھیں. ایسے لوگ یہاں سے چلے گئے تاریخی جبروں کے. تو آپ آئے ٹھیک ہے, آپ میں بہت سارے لوگ جو ہیں وہ ہو سکتا ہے کہ امیر بھی ہوں, مگر تاریخ تو یہ بتا دیے کہ آپ کو کچھ بھی انہوں نے نہیں چھوڑا تھا. بالکل اس طرح جس طرح یہاں سے کروڑ پتی اگر کوئی ہندو گیا تھا تو وہ وہاں پہ جب پہنچا تو وہ کنگال تھا. آپ ہوں گے وہاں پہ کروڑ پتی, ہم آپ کو غلط نہیں کہتے, مگر یہاں جب آئے تھے تو کنگال ہی تھے. تو اس حوالے سے آپ اگر آ گئے تو اب آپ انٹرنیشنلی کوئی بھی ڈکشنری لے لیں, یونائٹڈ نیشن سے پوچھ لیں, برطانیہ سے پوچھ لیں, یورپی یونین سے پوچھ لیں, دنیا کی کسی ڈکشنری سے, کسی ادارے سے, کسی بہت بڑے انٹرنیشنل جو ہے وہ ادارے سے آپ پوچھ لیں کہ مہاجر کی ڈیفینیشن کیا ہوتی ہے. زیادہ سے زیادہ 2 سے 5 سال تک آپ مہاجر کہلوا سکتے ہیں. اس کے بعد آپ کو کوئی یعنی پرماننٹ پوزیشن لینی ہے, یا آپ کو جہاں پہ آپ آئے ہیں ایک وطن, ایک علاقے, ایک جغرافیہ سے دوسرے وطن, دوسرے علاقے, دوسری قوم میں آپ جب آئے ہیں تو وہاں کا یا تو آپ کو ہونا ہے, وہاں ضم ہونا ہے, جذب ہونا ہے, یا پھر واپس چلے جانا ہے, یا پھر کہیں اور اگر ٹرانسفر آپ نے اپنی ہجرت کو کنٹینیو کرنا ہے تو پھر تو آپ پوری زندگی مہاجر اپنے آپ کو کہیں. اگر آپ کہیں پہ رک گئے ہیں 5 سال سے زیادہ تو آپ مہاجر نہیں ہیں. یہ میں نہیں کہتا, لا کہتا ہے, یہ لا کی کتابیں کہتی ہیں, انٹرنیشنل لا کہتا ہے, قانون کہتا ہے, یونائٹڈ نیشنز کہتے ہیں. تو یہ جو میرے بھائی میں ہاتھ جوڑ کے کہتا ہوں آپ سب کو, یہ جو آپ لوگوں نے تقریباً پونی صدی ہو گئی, پونی صدی کے بعد بھی آپ لوگوں نے یہ جو مہاجر قوم لگا رکھا ہے. کوئی مہاجر قوم نہیں ہوا کرتی, مہاجر کوئی کمیونٹی, کوئی ذات بھی نہیں ہوا کرتی. مہاجر ایک کیفیت ہے, ہجرت کرنے والی کیفیت, عارضی کیفیت. اس وقت میں تقریر کر رہا ہوں یا بات کر رہا ہوں, یہ میری خطاب کرنے کی ایک کیفیت ہے. یعنی میں اس وقت مقرر ہوں. اب میں اپنے پیچھے لکھ دوں پروفیسر ساجد سمرو مقرر, کیا مطلب؟ مقرر یہ میری کیفیت ہے, جب میں تقریر کر رہا ہوں تو میں مقرر ہوں, اس کے بعد میں مقرر نہیں رہوں گا. آپ ہجرت کر رہے ہیں, سفر کر رہے ہیں تو مسافر ہیں, سفر کے دوران آپ مسافر ہیں, یا آپ پوری زندگی مسافر لکھیں گے. یہ تو شاعر لکھتے ہیں بھائی, شاعروں کو حق ہوتا ہے, وہ ان کے قوانین اور ہوتے ہیں, وہ فطرت کو اپنی نظر سے دیکھتے ہیں. وہ ایک غیر حقیقی باتیں ہوتی ہیں اور وہ افسانوی قسم کی باتیں ہوتی ہیں. مگر یہ آپ کی ایک بہت بڑی حقیقت ہے کہ آپ کو مہاجر نہیں کہلوانا چاہیے, نہیں سمجھنا چاہیے اپنے آپ کو. اب میں آپ کو بتاتا ہوں قوموں کی تشکیل کیسے ہوتی ہے. قوموں کی تشکیل اس طرح ہوتی ہے میرے بھائی کہ فطرت اور کائنات کی طرف سے سب سے پہلے کسی قوم کو ایک وطن, ایک جغرافیہ, ایک ٹیریٹری نصیب ہو. جیسے سندھ کو نصیب ہے, اور سندھ کو فطرت اور کائنات میں سب سے پہلے ایک وطن, ایک ٹیریٹری نصیب ہوئی. اور وہ جو آج سے یعنی 5 گنا, 10 گنا, 100 گنا, کیا 1000 گنا زیادہ وہ ٹیریٹری تھی, جس میں کشمیر بھی آ جاتا تھا, جس میں آدھا ہندوستان آ جاتا تھا, جس میں یہ ایران, بلوچستان سارے آ جاتے تھے, نیپال تک, پتہ نہیں کہاں تک, یہ سارا سندھ تھا. ٹیریٹری کے بعد آپ کو کیا چاہیے؟ آپ کو تاریخ چاہیے. اس کے بعد آپ کو تہذیب چاہیے, اور تاریخ اور تہذیب میں آپ کو لینگویج, صورت خطی, اور اس میں جو آپ نے کام کیا ہے, آپ کا ادب ہے, لٹریچر ہے, آپ کے لوگوں نے کیا دیا ہے, فکر, فلسفہ, وہ سب آ جاتا ہے. چوتھی جو اس کا جو چوتھا کیا کہتے ہیں کہ ایلیمنٹ ہے, فیکٹر ہے جو چوتھا, وہ ہے پیداواری وسائل. آپ کے پیداواری وسائل کسی قوم کے وہ فطرت کی طرف سے ہوتی ہے. مثال کے طور پہ سندھ کو فطرت کی طرف سے سمندر ملا ہوا ہے, اور ایسا سمندر جس کا بندر جو ہے وہ کراچی والا, وہاں پہ وہ لنگر انداز ہوتا ہے. جب وہ ہوائی بحری جہاز جو بڑا, تو وہ لنگر انداز ہو کے سامان اٹھاتا بھی ہے اور سامان اتارتا بھی ہے. یہ اسی قسم کے جو ہیں وہ بندر, وہ فطرت کی طرف سے کسی کو نہیں ملتے. پوری کائنات میں چیلنج کرتا ہوں, دبئی والوں نے بنایا ہے, چائنا میں نے بنایا ہے, دنیا کے جہاں جہاں سمندر ہیں, جس ملک میں, انہوں نے خود اپنے بنائے. ہو سکتا ہے کہیں کسی کو ایسا نصیب ہوا ہو, مگر جیسا سندھ کو نصیب ہوا ہے کہیں نہیں ہوا ہے. عام طور پہ آپ دیکھیں سمندر میں جاتے ہیں تو کنارہ ہوتا ہے, اس میں آپ جاتے ہیں, پہلے 1 انچ پانی ہوتا ہے, پھر 2 انچ, پھر 4 انچ, اس طرف بندہ نیچے چلا جاتا ہے, پانی بڑھتا جاتا ہے. تو وہاں پہ کوئی جہاز جو ہے وہ لنگر انداز نہیں ہو سکتا. مگر سندھ کا جو بندر ہے اس میں ایک جہاز لنگر انداز ہوتا ہے, کیاماڑی پہ, KPT جہاں پہ بنا ہوا ہے. تو یہ ایک قدرت کی طرف سے ہمیں ایک بہت بڑا ایک جو ہے وہ پیداواری وسیلہ ملا ہوا ہے. اس طرح سندھ کی زراعت ہے, میٹھا پانی ہے سندھو دریا کا سب سے بڑی بات, اور گیسز ہیں. اب تو مسلسل گیسز مل رہی ہیں. کوئلہ اب تو دیکھیں آپ تھر میں کیا ملا ہے. اس کے علاوہ پتھر, یہ کارونجھر کا پتھر بھی ابھی بیچ رہے ہیں, انتہائی قیمتی.
تو یہ سارے جو وسائل ہیں جو بھی سیاسی اقتصادی مدنی وسائل ہوا کرتے ہیں تمام تر وہ بھی ایک قومی تشکیل کے لیے بہت ضرور ہوتی ہیں. اب قومی تکمیل کہاں ہوتی ہے آپ کو پتہ ہے؟ یہ 4 ایلیمنٹ میں نے بتا دیے: جغرافی، تاریخ، تہذیب اور اقتصادی اور پیداواری وسائل. اب جو 5واں فیکٹر ہے وہ اگر نہ ہو تو کوئی بھی دنیا کی قوم تکمیل نہیں پاتی. اور اسی 5ویں فیکٹر کو پوری سندھ کی تاریخ میں سب سے پہلے سائیں جی ایم سید نے ڈائگنوز کیا اس پرابلم کو، اس مسئلے کو. اس کے لیے میں کہتا ہوں سائیں جی ایم سید سندھ کا بہت بڑا انسان ہے. یعنی شاعری میں، فلسفے میں شاہ لطیف بہت بڑا انسان ہے. شہنشاہی ادوار کے لڑائیوں میں، جنگوں میں راجہ داہر بہت بڑا انسان ہے. دودو سمرو بہت بڑا انسان ہے. شاہ عنایت شہید بہت بڑا انسان ہے. مخدوم بلاول بہت بڑا انسان ہے. مگر جدید سندھ کی سیاست میں، جدید سندھ کی فلسفی میں، جدید سندھ کی اقتصادیات میں، جدید سندھ کی تشکیل نو میں سائیں جی ایم سید سب سے بڑا انسان ہے، کیونکہ اس نے 5ویں فیکٹر کا سوشل سائنس کے اصولوں کے مطابق 5ویں فیکٹر کو ڈسکور کیا کہ یہ اگر نہ ہو تو سندھ کی تکمیل نہیں ہوگی. تشکیل تو ہوئی ہے، تکمیل کبھی نہیں ہو سکتی. تو میں آپ کو بتاؤں اردو آبادی کو کہ میرے بھائی، آپ کو فطرت کی طرف سے کون سا وطن ملا ہوا ہے جس کے لیے آپ صوبہ یا وطن بنائیں گے؟ کون سی تاریخ ہے، کون سی تہذیب ہے؟ مطلب ناراض نہ ہوں. آپ کو اس دھرتی میں جو ہے وہ جذب ہونا ہے. بالکل اسی طرح جس طرح شاہ لطیف اور اس کے بڑے جذب ہو گئے، بالکل اسی طرح جس طرح خود سائیں جی ایم سے جذب ہو گیا، بالکل اس طرح جس طرح میں اور میرے بڑے جذب ہو گئے، شیخ ایاز کے بڑے جذب ہو گئے. بزرگان، آپ کو بھی جذب ہونا ہے. اور آپ جو ہے وہ صرف کراچی کو اپنا کیوں سمجھتے ہیں؟ کشمور تک پوری سندھ کو اپنا سمجھیں نا. آپ جذب ہو جائیں، نکلیں اس مہاجر شاونزم سے. کوئی مہاجر قومیت نہیں ہوتی، کوئی مہاجر ذات تک نہیں ہوتی. اس لیے یہ جو 5واں فیکٹر ہے، پیداواری وسائل کی مالکی کا فیکٹر، پیداواری وسائل کے شعور سے لے کے جدوجہد تک کا فیکٹر، جو سائیں جی ایم سید نے بتایا، جس کی وجہ سے سائیں جی ایم سید نے تقریباً 100 کتابیں لکھی. سندھو جی سانجا اور دیگر زبردست کتابیں، جس سے انسپائر ہو کے کریم راجپر نے، سندھ ٹی وی والے نے ایک ویڈیو جو ہے وہ ڈاکومنٹری اچھی بنائی ہوئی ہے. غلام رسول چانڈیو نے بنائی، مگر دونوں کو سائیں جی ایم سید کا نام لینا چاہیے تھا. خیر، تو یہ بات ہے کہ اردو آبادی جو ہے اس کو جذب ہونا چاہیے. باقی وہ اپنی شناخت کے لیے، ایک اپنے تسلسل کو بحال رکھنے کے لیے اگر گھر میں اردو بھی بات کریں، بولیں تو ہمیں کوئی اعتراض نہیں ہے. جس طرح بلوچی بولی جاتی ہے، سرائکی بولی جاتی ہے، کچھی، کاٹھیاواڑی، ڈھاٹکی، پتہ نہیں کتنی لینگویجز بولی جاتی ہیں. جیکوباد کے سومرو فیملی سرائکی بولتی ہے، مورو کے سولنگی سرائکی بولتے ہیں، گھوٹکی کے تمام سندھی لوگ سرائکی بولتے ہیں. کوئی مسئلہ نہیں ہے، بولیں، آپ اردو بولیں، کوئی مسئلہ نہیں، ہم بھی بولیں گے، کوئی پرابلم نہیں. نہ جو فیکٹر پیداواری وسیلن جی مالکی جدوجہد ہو رہی ہیں. تو بات یہ ہے کہ آپ جو ہیں وہ ضم ہو جائیں. اور آپ جو ہے نا وہ سندھ کے جاگیردار کی وجہ سے، جس نے آپ کو تنگ کیا، یا سندھ کا بیوروکریٹ، یا سندھ کا کوئی سوڈو قوم پرست ہے، سوڈو انٹلیکچوئل ہے، جو ثقافتی قوم پرست ہے، جو حقیقی معنی میں قوم پرست نہیں ہے، اس نے آپ کو تکلیف دی ہے، تو اس کو آپ جو ہے وہ اس کی سزا سندھ اور سندھ کی عوام اور قوم اور تاریخ کو نہ دیں، موج دڑوں کی تہذیب کو اپنائیں. تو مجھے خیال میں یہ پہلو تھی ہو. ہاں، مختصر وہی ہوयो ت سندھی کلچر، یعنی کلچر، اوورآل کلچر ऐं इक़्तिसादियात जो पाण में कहिड़ो तालुक आहे. जीअं तव्हां ॿुधायो त जिते ख़ुदकशियूं थींदियूं हुजनि, जिते सिंध जा वसीलनि ते कब्ज़ा हुजनि ऐं उहे सिंधी माण्हू इस्तेमालु न करे सघंदा हुजनि, उते माना कल्चर जो इज़हार हू कहिड़ी सूरत में करे सघनि था? ॿिन्ही शयुनि जो हिक ॿिए सां तालुक कहिड़ो आहे, कल्चर जो ऐं इक़्तिसादियात जो, यानी पंहिंजे वसीलनि जो? हाणे बुनियादी ॻाल्हि इहा आहे मुंहिंजा साईं, त हक़ीक़ी माना में जेका तरक़ी हूंदी आहे, हक़ीक़ी माना में जेको बहितरीअ जो ऐं जेको कल्चरल तरक़ीअ जो या इकनॉमिकल तरक़ी जो या ओवरऑल तरक़ीअ जो जेको हिकिड़ो रस्तो ऐं ग्रोथ हूंदी आहे, उहा थींदी तॾहिं जॾहिं वन नेशन वन स्टेट हुजे. हिकिड़ी ॻाल्हि त इहा तय आहे, सम्झी छॾियो. दुनिया में तरक़ी फ़क़ति वन नेशन वन स्टेट जे करे थींदी आहे. हिन ख़िते जो अलमियो इहो रहियो, असांजी धरती जो अलमियो इहो रहियो त असां वटि रोज़ अवल खां ख़ुशहाली रही. तव्हांखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, यानी असां दुनिया खे सभु कुझु ॾिनो आहे. असां दुनिया खे फीथो था ॾियूं, असां दुनिया खे पकी सिर था ॾियूं, असां दुनिया खे लैंग्वेज था ॾियूं, सूरत ख़ती था ॾियूं, असां दुनिया खे जेको आहे सो ज़रात था ॾियूं, असां दुनिया खे अलाए त छा छा था ॾियूं, पर असां दुनिया खे हथियार न ॾिनो आहे. गिलोल बि असां न ठाही आहे. असां का तरार, असां को भालो, का भड़छी, का तरार, का बंदूक, कुझु बि न ठाहियो आहे. छो त असीं हिकु त पुरमुन रहिया आहियूं, असां कॾहिं कंहिं ते हमिलो कयो ई कोन्हे, ऐं ॿियो असां ख़ुशहाल रहिया आहियूं, जंहिंजे करे वरी असां ते हमला थिया आहिनि.
ख़ासि तौर ते अरब जेके आहिनि उन्हनि जी तारीख़ी मईशत का रही ई कोन्हे। उहे सदाईं जेको आहे सो उहे सहराउनि में बि उहे ज़मीनी जेको आहे सो रोडनि रस्तनि ते बि फुर लुट करे पंहिंजी जेको आहे सो मईशत जो गुज़ारो कंदा रहिया आहिनि ऐं सामुंडी फुर लुट कंदा रहिया आहिनि। अॼु बि इराक़ी कज़ाक मशहूरु आहिनि। ॿेड़नि जा ॿेड़ा हू चाइना जा जापान जा ॿियनि जा ॿेड़नि जा ॿेड़ा गर्व करे वेंदा आहिनि, फुरे वेंदा आहिनि। बिल्कुलु ईअं जीअं कंहिं ज़माने में नूरियाबाद में हिकिड़ी का कम्यूनिटी हूंदी असांजी, उहे एॾा माहिर हूंदा जो हल्दी ट्रक मां मेंह लाहे वेंदा, हल्दी ट्रक मां मेंह लाहे वेंदा, इन क़िस्म जा। पोइ हाणे मां ज़ात जो नालो नथो खणा, नाराज़ थी वेंदा उहे यार। त उहे हिकिड़ी अहिड़ी कम्यूनिटी हुई, हाणे शायदि उहे सुधरी विया आहिनि, पढ़िया लिखिया थी विया। सो ईअं माना अरबन जो जेको आहे सो तालुक़ु गुज़ारो इन शइ ते हुयो त सिंध जेका हुई उहा मुहज़िब हुई, रोज़ अवल खां उहा सिविलाइज़्ड हुई, ख़ुशहाल हुई। ख़ुशहाली जे करे असांखे ज़रूरत ई न पई त असां कंहिं जेको आहे सो ॿिए ते हमिलो कयूं, ऐं हमिलो न करिणो हो त असां हथियार न ठाहियोसीं। हाणे उन में इहो थियो त असां ख़ुशहाल हुयासीं, वरी ख़ुशहाली सां गॾु असां तहज़ीब याफ़्ता हुयासीं, असां वटि सकाफ़त हुई। उन ज़माने में असां अजरक मौज दड़े में ठाहियोसीं। असांजे जेको आहे किंग प्रीस्ट जी ॾाढ़ी जेका हुई चापड़ी, उहा अजरक जे इन गुलनि जहिड़ी हुई, ऐं इन क़िस्म जी असांजी जेका चापड़ी ॾाढ़ी अॼु बि सिंध में मशहूरु आहे, उहा जेका सो ॾाढी ख़ूबसूरत, उहा असांजी माना हिकिड़ी सकाफ़त हुई, असांजो हिकिड़ो ॾेख हुयो, मज़हर हुयो। हाणे उन सॼे असांजे तहज़ीब ऐं सकाफ़त ॿिन्ही पहलुअनि ते, यानी जोहर ऐं मज़हर ते जेको असां ते जेको इस्तिसाल थियो आहे, उहो मज़हब जी शिकिल में बि थियो आहे, ऐं घणे भाङे मज़हबी शिकिल में थियो आहे, 90% मज़हबी शिकिल में थियो आहे। ऐं उन खां पोइ जेको वरी ॿियो थियो आहे, उहो थियो आहे घण क़ौमी बुनियादनि ते। मिसाल हिन महिल बि असां जी जेको आहे सो सिंध जी जेका सूरत हाल आहे, कराची खां कश्मीर ताईं, उहा जेको आहे सो हिकिड़ी घण क़ौमी जेको आहे सो हिकिड़े वतन वारे ॾेख थी पई ॾिए, जिथे जेको आहे सो तमामु घणनि क़ौमुनि जा माण्हू रहनि था, ऐं उनजो कल्चर जो जेको आहे असरु आहे, ॿोली जो असरु आहे। ऐं ख़ुदि असांजी ॿोली जेका आहे मार खाई वई आहे इन घण क़ौमियत जे करे। कराची जे अंदरि सिंधी ॿोली कोन्हे। अच्छा मज़ेदार आहे, सिंधी अदबी संघ जा हिकिड़ा मर्कज़ी अॻुवान आहिनि, जिन जा ॿार पंजाब में पढ़ंदा आहियूं, टीवीअ ते वेही कूड़ हणंदा आहिनि, सिंधी ॿोली लाइ जिदोजहद था कयूं। हाणे मां नालो छा वठां सम्झ में नथो अचे। हाणे हिन महिल बि उहो सिंधी अदबी संघ जो हमरा जेको आहे उहिदेदार आहे, उनजो पुटु पंजाब में थो पढ़े ऐं पाण टीवीअ ते वेही कूड़ हणंदो आहे त मां जेको आहे सिंधी ॿोली जिदोजहद थो कयां। मूंखे सिंधी ॿोली ऊनो आहे। कहिड़ो गुण आहे? तव्हांजे घरनि में सिंधी ॿोली कोन थी ॻाल्हाए वञे, इंग्लिश मीडियम असां ते हावी थी वियो आहे। हिते त को उर्दू ऐं पंजाबी जो मसइलो न आहे, इहो त मसइलो इहो आहे त वरी अंग्रेज़ीअ जे यानी हिन में कॉम्प्लेक्स में अची असां पंहिंजी ॿोली ताईं थो कयो आहे। हालांकि जापान हुजे, चाइना हुजे, इटली हुजे, फ्रांस हुजे, जर्मनी हुजे, इन क़िस्म जूं जेके रियासतूं आहिनि, ख़ुदि यूरोप जा केतिरा ई मुल्क हुजनि, उहे पंहिंजी मक़ामी मादरी ॿोलीअ जे करे तरक़ी याफ़्ता थिया आहिनि। यानी जापान में हर लूलो लंगड़ो माण्हू साइंटिस्ट छो आहे? चाइना जो हर जेको कल्ह आफ़ीमी मवाली हुयो, अॼु उहो साइंटिस्ट छो आहे? साइंसदान छो आहे? उहो इन करे सॼी साइंस हुनजी पंहिंजी ॿोलीअ में आहे। असां सॼे जेको आहे हिकिड़े साल में 10 सालनि में, पर मुनी सदी में असां घणा साइंसदान पैदा कया। सिंध में जेको आहे कूड़ियूं सचियूं PhD MPhil जी डिग्रियूं जेके आहिनि, थीसिस जी बुनियाद ते, थीसिस जी शिकिल में थियोटिकल, उहे त असां वटि लिखी ऐं सेमिनार करे ऐं जेको आहे प्रमोशन वरिता था वञनि। पर सुवालु इहो आहे त साइंटिस्ट घणा था पैदा थियनि? शाइर 100,000 पैदा थियनि था, अदीब 100,000 पैदा थियनि था, फनकार 100,000 पैदा, पंहिंजी ॿोलीअ में न हुजणु ऐं पंहिंजी मालिकी न हुजणु। निमाज़ या मज़हबी रस्मूं जेके बजांदी थियूं वञनि अरबीअ में, असां वटि दफ़्तरनि में या उर्दू या अंग्रेज़ी। मौलाना सिंधी त इन हद ताईं चयो, तव्हां हिकिड़ो लिफ़ाफ़ो खणी आया आहियो हिते जेको हीअ आहे। हा, हिन में 50 ग़लतियूं आहिनि हिकिड़े लिफ़ाफ़े में। हिकिड़ो दावतनामो आहे ख़ैरपुर जेको सिंधी सकाफ़ती संगत, सिंधी सकाफ़ती संगत। हाणे हिन में ई दुगोल दायरा जेके मूं ॾिना आहिनि, इहे सभु हुनजी ॿोलीअ जूं ग़लतियूं, हुनखे सिंधी लिखणु कोन थी अचे। हाणे हीअ हशर आहे, मलाए सकाफ़त जो प्रोग्राम तो सिंध ते फ़ख़ुरु आहे, सिंधी सूरत खां थी कोन थी अचे का। हीअ भई चाइनी अरबी फारसी त कोन्हे, अवेयरनेस ई कोन्हे। इस्तेसाल थियो आहे, इस्तेसाल थियो आहे। उर्दू ॿोली एग्ज़ैक्टली इस्तेसाल कयो आहे, जीअं काल लतीफ़ जे दौर में फारसी ॿोली असांजी ॿोली, पर लतीफ़ हुनखे लतणी छॾी, तूं ॻोल्हो तूं ग़ुलाम। लतीफ़ जे दौर में जिन शाइर आहिनि, नूरमहमद ख़स्ता ऐं ॿिया अलाए केतिरा, नूरमहमद भट्टी, इन क़िस्म जे शाइर आहिनि। गज़ल असां वटि कलोड़ जे दौर में आयो आहे, यानी शाह लतीफ़ वारे दौर में। पर लतीफ़ गज़ल न लिखियो, ऐं लतीफ़ फारसी ॿोलीअ में ठुप न लिखियो, ऐं जिन गज़ल लिखिया ऐं जिन फारसी ॿोलीअ में सिंधी शाइरनि शाइरी कई, अॼु तव्हांखे हुनजो नालो बि न ईंदो, निशान बि न। ऐं लतीफ़ नाले ते तव्हां वटि यूनिवर्सिटियूं आहिनि जंहिंमें त ॻोल्हो तूं ग़ुलाम। ईअं ई अॼु जेको कॉम्प्लेक्स आहे न अंग्रेज़ी जो, मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त अंग्रेज़ी ॿोली या दुनिया जी का बि ॿोली, बरोचकी, पश्तो, पठानकी, सभु इहे हिकिड़ा थाम आहिनि। हीअ हिकिड़ो थाम आहे बोतल। हाणे पाणी असुलु शइ पाणी आहे, असुलु शइ मवादु आहे। हिन जे अंदरि मवादु कहिड़ो आहे? अगरि हिन जे अंदरि साफ़ु सुथिरो पाणी आहे त ठिकर जे गिलास में मां पीअण लाइ पसंदि कंदुसि।
ऐं अगरि जे हिन जे अंदरि पाणी साफ़ु सुथिरो न आहे, सिहत लाइ मुज़र आहे या कोड़ो पाणी आहे, त उहो भले सोन जे प्याले में ठाहे ॾिनो वञे, ऐं कोन पींदुसि, हारे छॾींदुसि, उन आहे ई कोन, वैल्यू ई कोन्हे। ॿोली हूंदी आहे थां, ॿोली हूंदी आहे हिकिड़ो बर्तन, हिकिड़ो जेको आहे सो पेश करण जो हिकिड़ो जेको आहे सो मीडियम आहे, ज़रियो आहे, सोर्स आहे। ॿोली को इल्म जो बुनियादु कोन्हे। माना इन ॿोली मां मुराद इहा ॿोली जेका का बि हिकिड़ी ॿोली आहे, बरोचकी आहे, सिंधी आहे, अरबी आहे, फारसी आहे, अंग्रेज़ी आहे, माना कंहिं दौर जी हिकिड़ी ॿोलीअ जो को पंहिंजी जाइ ते ग़लबो त रहंदो आहे। मिसाल अंग्रेज़ी इंटरनेशनल ॿोली आहे, उनजी अहमियत खां इनकार कोन्हे, ऐं उहा सिखण बि खपे, ॻाल्हाइण बि खपे, लिखणु, पर पंहिंजी मादरी ॿोलीअ ते उनखे फ़ोकियत कॾहिं बि न ॾिजे। मां चवंदो आहियां अलामा इक़बाल मुजरिम हुयो, पंहिंजी क़ौमी ॿोली पंजाबीअ जो, उर्दू में शाइरी कयईं, उर्दू में शाइरी कयईं, मुंहिंजा मज़मून किताब लिखियल आहिनि। फैज़ अहमद फैज़ मुजरिम हो, पंहिंजी पंजाबी ॿोलीअ जो, हुन उर्दू में शाइरी कई। अहमद फराज़ मुजरिम हो, पंहिंजी पश्तो ॿोलीअ जो, हुन जेको उर्दू में शाइरी कई। इन्हनि खे तारीख़ कॾहिं माफ़ु कोन कंदी। मूं अहिड़ो ख़त कंहिं ज़माने में मुस्तनसर हुसैन तारड़ खे लिखियो कई साल अॻु, पर हुन बदयानती कंदे उन खां कीअं चवंदो त असां जेको ॿोली असांजे कल्चर जो अहम सुतून आहे, असांजे कल्चर जो पंहिंजी सिंधी ॿोली, उन जे बचाव जे लाइ कहिड़ा असांखे उपाउ सिंधियुनि खे, उस्तादनि खे, शागिर्दनि खे, पंहिंजी सोसाइटी खे, साईं समाज खे तव्हांखे अर्ज़ु कयां, ॿ हिकिड़ा तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट ऐं उन पीपल्स पार्टी जे अंदरि संजीदा माण्हुनि जी हिकिड़ी का विंग ठहणु घुरिजे, इल्म दोस्त, सिंध दोस्त का विंग ठहणु घुरिजे। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे, आसिफ़ साहिब खे, आसिफ़ा साहिबा खे, इवन मुराद अली शाह खे, जेके बि उनजा सीनियर माण्हू आहिनि कम जा, उन्हनि खे अपील थो कयां त रुगो वॾेरनि भोतारनि ते न भाड़ियो, जेके 5-5 अरब घर मां जेको आहे सो जिन जे घरनि मां निकिरनि था ऐं तव्हांखे बि ख़्वार था कनि, सिंधी क़ौम खे बि ख़्वार था कनि, ऐं जेको आहे को तारीख़ में हुननि जो नालो निशान न रहंदो, रुगो उन्हनि ते न भाड़ियो ऐं रुगो उन्हनि खे ई सीटूं बि न ॾियो, रुगो उन्हनि खे ई अॻिते न आणियो। पीपल्स पार्टी खे जागीरदारनि जी पार्टी न बणायो। भुट्टे साहिब जी पार्टी रुगो वॾेरनि जी पार्टी कोन हुई, बल्कि उन ज़माने वॾेरनि जो बाग़ी हुयो, वॾे वॾो भुट्टो, पर अॼु वॾे वॾा वॾेरा ख़ुदि पीपल्स पार्टी में, ऐं वॾे वॾी वॾेरनि जी नुमाइंदा पार्टी पीपल्स पार्टी आहे। सो पीपल्स पार्टीअ में आलिम, ॾाहा, दानिश्वर, मुफ़क़िर खणी अचो ऐं उन्हनि खां सलाहूं वठो। असांखे तव्हां का सीट न ॾियो, असांखां घटि में घटि सलाहूं वठो, एडवाइस वठो, असां तव्हांखे एडवाइस ॾियूं, असां तव्हांखे जेको आहे सो लिखत में जेको आहे सो सिफ़ारिशूं ऐं थ्योरीज़ ॾियूं त सिंध जी कीअं भलाई थी सघे थी। इन ई बजट सां घणो कुझु थी सघे थो। सिंधी यूनिवर्सिटियूं कीअं सुधरी सघनि थियूं, सिंध जा तइलीमी इदारा कीअं बहितर थी सघनि था, सिंधी यूनिवर्सिटियूं छो तबाह आहिनि, ऐं सिंधी ॿोलीअ खे कीअं बचाए सघिजे थो। कराची खां वठी कश्मीर ताईं सरकारी गैर सरकारी इदारनि में एजुकेशन मिनिस्ट्री ख़ुदि CM साहिब वटि आहे, उहो वॾो कुझु इन में जेको आहे कानून साज़ी करे सघे थो। हीअ तव्हांजा मेंबर असेंबली में वेही जेको आहे सेल्फियूं था कढाइनि, भई तव्हां अहिड़ो कहिड़ो सिंध फतह जो करण जो कमु कयो आहे जो सेल्फियूं था कढायो। थर में माण्हू जेको आहे सो मायूं जेको आहे बुख थियूं मरनि, नियाणियूं असांजूं, उहे जेको आहे सो तव्हां सेल्फियूं था कढायो असेंबली में। तंहिंजे करे अहिड़ा वॾेरा जेके हुजनि गैर संजीदा, गैर नज़रियाती, जाहिल क़िस्म जा वॾेरा, मां पलीअ साहिब वांगुरु हार्श ॿोली बि इस्तेमालु कंदुसि, त जाहिल क़िस्म जा मजहूल वॾेरनि मां जान छॾायो। तव्हां हक़ीक़ी माना में सिंध जी नुमाइंदगी कंदड़ आहियो। ऐं क्लियर थो चवां त पीपल्स पार्टी खां अलावा सिंध जी नुमाइंदगी पार्लियामानी बुनियादनि ते त का पार्टी करे बि नथी सघे। इहा ई आहे वाहिद पार्टी। इन करे उन खे ई करिणो पवंदो। उहा ई सिंधी ॿोली समेत सिंध जे सभिनी वसीलनि जे बचाव जे लाइ कमु करे सघे थी। मां चवंदो आहियां तव्हां हेल्थ डिपार्टमेंट खे ख़तमु करे आगा खान जहिड़नि इदारनि खे जेको आहे सो सॼी बजट ॾियो, उहे सॼे ज़िले में हिकु आगा खान हॉस्पिटल क़ाइमु कनि। तव्हांखे तारीख़ में गोल्डन जेको आहे सुनहरी लफ़्ज़नि सां यादि कयो वेंदो। तव्हांजे हेल्थ डिपार्टमेंट जा पैसा वञनि कारे था। ॿारड़ो जेको आहे तड़पी तड़पी लालकाणे शहर में मरे थो, उनखे जेको आहे सो कुते जी ॾाढ़ण जी वैक्सीन नथी मिले, नांग ॾाढ़ण जी वैक्सीन नथी मिले। थर में जेको आहे सो उन ॾींहुं हिकिड़ो ॿारड़ो पंहिंजो थर जे पासे लाड़ जे पासे जेको माउ जी हंज में उहो जेको आहे मरी वियो आहे। ऐं उनखां पोइ हिकिड़े माण्हू वटि एम्बुलेंस लाइ पैसा कोन्हनि, उन एम्बुलेंस वारे उनखां पैसा घुरिया आहिनि। मतिलबु कहिड़ी क़िस्म जी 21 सदी में तव्हां ठाहियूं वेठा आहियो। छा इन जी ज़िमेवारी सिंध हुकूमत ते कोन्हे? हर शइ असां पंजाब ॾियणो, पंजाब ॿिॾो ई आहे, असां हुनखे कोन था कयूं। पर सवाल आहे त जेका बजट, यानी लतीफ़ साईं चयो तेसीं भॻो ई भेर जेसीं रतो रास थिए। बाबा जेसीं तव्हांखे आज़ादी मिले तेसीं भॻो ई भेर हिन जेका बजट मिली अथव हिन मां तव्हां कमु वठो। पीपल्स पार्टी इन बजट मां घणो कुझु करे सघे थी, जेकॾहिं हुन वटि इनकलाबी माण्हू हुजनि, संजीदगी हुजे, ऐं उहे करप्शन जो जेको जज़्बो न हुजे। इहो जज़्बो न हुजे त साजिद सुमरा जो कंगाल आहे, सुभाणे जेको आहे जॾहिं MP MN या मिनिस्टर या सेनेटर थिए थो अचे थो, बसि करोड़ रुपए जी गाॾी ते चढ़ण जो हुनखे शौक़ु हुजे, बंगले में वेहण जो शौक़ु हुजे, पर न कमु करण जो शौक़ु हुजे, वतन ठाहिण जो शौक़ु हुजे। तारीख़ में तॾहिं ज़िंदा रहंदासीं। समूरा अख़्तियार उन्हनि वटि आहिनि, समूरा इदारा उन्हनि वटि आहिनि, इदारनि जा सरबराह आहिनि, पार्लियामेंट में वेठल आहिनि, बजट मुक़ररु मुख़्तस थियल आहे। जेकॾहिं संजीदगी ऐं ईमानदारीअ सां वठी हू इस्तेमालु कनि त खोड़ सारियूं शयूं बहितर थी सघनि थियूं। ऐं हिन वक़्तु बि
पूरे हिन मुल्क जे अंदरि सिंध तालीम जे एतबार खां ई पोइते पियल आहे। यानी जिथे यूनान जा फ़िलासफ़र जी तालीम वठंदा जंहिं ठठे में जेको आहे उन ज़माने में 400 यूनिवर्सिटियूं हुयूं जॾहिं राजा ॾार जो हुकूमत आहे मोहम्मद क़ासिम हमिलो थो करे ऐं तातारी अफ़गानी पंहिंजो तुर्खान अचनि था पिया उन वक़्तु 400 तालीमी इदारा आहिनि जेके यूनिवर्सिटियुनि जे बराबरि जा हुया। अॼु 21वीं सदीअ में हिकिड़ी यूनिवर्सिटी ठठे में कोन्हे यार, अलमियो न आहे। यानी ठठे में त हिकिड़ी अहिड़ी यूनिवर्सिटी हुजणु घुरिजे जेका सिंध जी सिर्फ़ु तारीख़ ते कमु करे। मोहनजोदड़ो जे नाले सां लाड़काने में अहिड़ी हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजे जेका सिर्फ़ु सिंधु तहज़ीब ते कमु करे। बिटशा ते अहिड़ी हिकिड़ी यूनिवर्सिटी हुजे तसव्वुफ़ या सूफ़ीज़म जे नाले सां न पर लतीफ़ जे नाले सां जेका सिर्फ़ु लतीफ़ ते कमु करे। ख़ैरपुर में हिते राणीपुर में हिकिड़ी यूनिवर्सिटी सचल ते कमु करे, ख़लीफ़े नबी बख्श ते कमु करे, सिंध जी जदीद शाइरी ते कमु करे, सिंध जी तारीख़ी तहज़ीबी फ़िक्र फ़लसफ़े ते कमु करनि। उहे इदारा अचणु घुरिजनि, उहे ठहणु घुरिजनि ऐं हर हिकु ज़िले में सभ खां पहिरीं आगा खान लेवल जी हिकु हॉस्पिटल ठहणु घुरिजे। दिलि जे मरीज़ खे 10 खां 25 किलोमीटर ताईं माना हिकिड़ी जेको आहे सो अहिड़ी जेको आहे हॉस्पिटल अवेलेबल हुजे जिथे हुनजो दिलि जो जेको आहे सो आर्ज़ो जेको आहे सो उहो हल थी वञे। जीअं NICVD सखर ऐं खैरपुर में स्पेशली सखर जो मां नालो वठंदुसि त उहो जेको जेकॾहिं ठहियो आहे त इहो पीपल्स पार्टी जो बहितरीनु कमु आहे। मां हुनखे सल्यूट थो पेश कयां। सखर में NICVD जो जेको हिननि जो क़याम आहे न साईं उहो कमाल आहे, उहो तारीख़ी कमु आहे, उहो ब्रेक थ्रू आहे। ईअं तव्हां हर हिकु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर खे जेको आहे फोकस कयो। हर हिकु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर खे तव्हां हिकिड़ी अहिड़ी हिकिड़ी हॉस्पिटल लियो जंहिंमें जेको आहे सो कंहिं माण्हू खे जेको आहे सो दिमाग़ जो ब्रेन हेमरेज थिए थो, रग फाटे थी, त उहो घटि में घटि बची त सघे न। ख़ुदि मुंहिंजी अमड़ मुंहिंजो भाउ ॿई इन में मूंखां गुज़ारे विया, हलिया विया, छो त कराची ताईं जेसि ताईं वियासीं तेसीं रतु फैलिजी वियो। पर जे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में हिकिड़े कलाक जे अंदरि अहिड़ो इदारो हुजे त उहो माण्हू बची सघे थो। को वॾो मसइलो कोन्हे। दुनिया में कैंसर जो इलाजु मौजूदु आहे। दिमाग़ जी रग में दिमाग़ मां जेको आहे ऑपरेशन करे जेको आहे रतु छो नथी कढी सघिजे थी। त इहो पीपल्स पार्टी खे संजीदा थियणो पवंदो। उन जज़्बे तहत जेको लतीफ़ चयो तेसीं भॻो ई फेर, जेसीं रतो रास, जेसीं तव्हां आज़ादी वठो तेसीं भई कमु हलायो, तेसीं माण्हू भला फाका कशी ते वेंदा, बुख मरंदा या ख़ुदकशी कंदा, छा कंदा? इन्हनि खे जीअणो आहे हिते ई। न पर उन्हनि जी क़ौमी समाज जी ज़िम्मेवारी थिए थी। ज़िम्मेवारी आहे, उहो असांजा निमाइंदा एग्ज़ैक्टली ज़िम्मेवारी आहे। निमाइंदा ऐं बजट मिले थी, तमामु वॾी बजट मिले थी, उहा बजट वञे करे ऐं पुछाणो थिए न। ऐं रिवायती वॾेरनि खे टिकेटूं न मिलणु खपनि। ऐं इहा बि हिकिड़ी ॻाल्हि कंदो जेकॾहिं सोशल मीडिया ते आयो आहे भई फलाणो काबू खान, फलाणो सरदार, फलाणो भोतार, भई गंज थियो, तव्हां अरबपति थी वियो, छॾियो, हाणे तव्हां कमु न थियो। कंहिंखे 10 साल थिया आहिनि, कंहिंखे 20 साल थिया आहिनि, कंहिंखे 25 साल थिया आहिनि, कंहिंखे 30 साल थी विया आहिनि। उहे माण्हू MNA, उहे MP, उहे सेनेटर थिए छा थो? तव्हां छॾे ॾियो। जीअं तव्हां चयो त पीपल्स पार्टी ठीकु करे सघे थी, असल में ॿिए कंहिंखे स्पेस ॾिनो ई हिते न वियो आहे। इक़्तिदार में ऐं वॾेरा सभु हुन में हावी थी विया, उहे हावी रहिया आहिनि, सियासत ते उहे रहिया आहिनि, ब्यूरोक्रेसी में उहे रहिया आहिनि, जंहिंजे करे तव्हां जीअं चओ पिया त ॿियो केरु शायदि दुरुस्त न बि करे सघे थो। सो पाण प्रोग्राम जे आख़िरी मरहलनि में दाख़िल थियूं था, अचूं था एडवोकेट फयाज़ खमीसाणी तरफ़। त तव्हांजा इख़्तितामिया जेकी कलमात आहिनि, तव्हांजो जेको मैसेज ऐं पैगाम आहे उहो हिन वक़्तु ॿुधंदड़नि जे लाइ छा हूंदो? सिंधी सकाफ़त जो अहम जुज़ सिंधी ॿोली उनखे आम करणु घुरिजे। ऐं हिते जेके असां वटि तइलीमी इदारा कमु कंदड़ आहिनि उन्हनि समूरनि सरकारी ऐं गैर सरकारी तइलीमी इदारनि जे अंदरि सिंधी लाज़िम पढ़ाई वञे। अक्सर करे कराची, हैदराबाद, सखर, वॾा जेके शहर आहिनि, मीरपुर ख़ासि, लाड़काणो, पंहिंजो नवाबशाह डिवीज़न, उन्हनि में अक्सर जेके प्राइवेट स्कूल आहिनि उन्हनि में सिंधी नथी पढ़ाई वञे। तंहिंजे करे उते सिंधी आम कई वञे। ऐं उन सां गॾोगॾु असांजा जेके तारीख़ी माॻ आहिनि, कल्चरली प्रोग्राम बुनियादी तौर ते उते थियणु घुरिजनि। असांजा जेके बि कल्चरली प्रोग्राम सालियाना थियनि था, माहवार थियनि था, त जीअं असां पंहिंजे उन्हनि प्रोग्रामनि जी सूरत में उन जी तवसुल सां सॼी दुनिया खे उन पंहिंजे तारीख़ी माॻ जी तारीख़ सम्झाए ॿुधाए सघूं। जी ब्रदर, हिकिड़ो जुमिलो चवां मां। जी, उर्दू आबादी के लिए जो मैंने कहा था ना, उसमें एक जुमला मैं ऐड करना चाहूँगा कि सोशल साइंस जो है वो एथनिक प्योरिटी को रद्द कर चुकी है। यानी नस्ली खालिसपन, पाणों नहीं सिंधी में नस्ली खालिसपणों चऊं, यानी जब अब सिंधी कौम में कोई दरावर नस्ल का बंदा नहीं है, शाह लतीफ़ नहीं है, GM सिंध नहीं है, कोई भी नहीं है, तो फिर यानी
ये बात आप समझते क्यों नहीं कि बाहर से आने वाले लोग जज़ब हो जाते हैं और इसी नस्ली खालिसपने को आप भी भूल जाएं कि आप जो है वो कहाँ से आए थे, हैदराबाद दक्खन से आए थे, ये आए थे, वो आए थे, ठीक है आए थे, मगर अब आपको यहाँ पे जज़ब होना है, एब्ज़ॉर्ब होना है, एब्ज़ॉर्प्शन के अमल से गुजरना है, जज़ब पजीरी के तारीख़ी अमल से गुजरना है, क्योंकि ये सिंध आपका भी उतना ही है जितना कि मेरा है, आपका भी उतना ही है जितना कि साईं जी एम सैद का है, आपका भी उतना ही है जितना कि शाह लतीफ़ का है। इसलिए एक गुजारिश करनी थी कि एथनिक प्योरिटी जो है वो नहीं हुआ करती और ये कौमें इस तरह बनती हैं। आज की दुनिया में आप यूरोप और अमेरिका में चले जाएं, आपको 3 या 5 साल के बाद नेशनलिटी मिल जाती है। इसका क्या मतलब है? तरक्की पसंद यही है ना, जो बंदा वहाँ पे कमाता है, वहाँ पे खाता है, वहाँ पे जो है वो रहता है, वो वहाँ का हो गया, जम हो गया। तो ये एक बात एड करनी थी। थैंक यू। गुलाम चांद साहब कीअं आख़िरी तव्हांजे कलमात आहिनि, तव्हांजो जेको मैसेज आहे ख़ासि तौर ते हिन जेको सकाफ़ती त्योहार आहे इन हवाले सां नौजवाननि ॾांहुं शागिर्दनि ॾांहुं तव्हां छा हूंदो? पहिरियां त मुंहिंजो इहो पैगाम आहे पूरी सिंधी क़ौम जे लाइ त हिन जेको असांजी कल्चर आहे उनखे सम्झनि, सिखनि ऐं पढ़नि, ठीकु आहे। ऐं जॾहिं उन पढ़ंदा त उनजो इल्मु वधंदो त उनखे अपनाईंदा ऐं हर घर में अपनाइणु खपे। ऐं सिंधी नौजवाननि लाइ मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे त बाबा सिंधी ॿोली खे अपनायो, सिंधी कल्चर खे अपनायो, सिंध जे शयुनि खे अपनायो। ऐं सभ खां अहम जेको मुंहिंजो पैगाम आहे उहो त सिंध जो जेको नौजवान आहे उहो सिंध जो मुस्तक़बिल आहे ऐं सिंध जो मुस्तक़बिल बि उनखे हलाइणो आहे। इहे सभु रियासती ज़िम्मेवारी बि उनखे संभालणियूं आहिनि, सियासी ज़िम्मेवारी बि उनखे संभालणियूं आहिनि, समाजी ज़िम्मेवारी बि उनखे संभालणियूं आहिनि, मुकमल समाज उनखे हलाइणो आहे। त लिहाज़ा तव्हां मुंहिंजी हर सिंधी नौजवान खे अपील आहे त सियासत सां वाबस्ता थी वञो, कहिड़ी बि पार्टी में वञो, कहिड़े बि नज़रिए सां लॻो, कहिड़े बि फ़िक्र सां लॻो। ऐं त फ़िक्रे पैगाम सिंध जे लाइ तव्हांखे एडवाइज़ कंदुमि त उन सां लॻी वञो। सिंध जे क़ौमी तशख़्ख़ुस बक़ा ऐं बहाली जो ज़ामिन पैगाम फ़िक्रे GM सैद खे पढ़ो, सम्झो ऐं सिखो ऐं सियासत सां लाॻापिजी वञो। सियासी कारकुन थींदव, सियासत खे सिखंदव, तारीख़ खे सिखंदव, पंहिंजे वतन खे जे तव्हांखे ख़बर पवंदी, क़ौम जी ख़बर पवंदी त मुस्तक़बिल में तव्हांखे ई क़ौमी तशख़्ख़ुस जी बक़ा ऐं बहाली करणी आहे। मुंहिंजो तव्हांजे लाइ पैगाम उन में ईंदी। हा हा, ज़ाहिर जेको पढ़ंदो सम्झंदो त उहो उन लेवल जी सियासत कंदो, उन लेवल जी क़ौमी ख़िदमत कंदो। मैडम सनम सिंधू ईंदासीं ऐं तव्हांजो आख़िरी जेको पैगाम आहे उहो तव्हांजो छा हूंदो मुंहिंजो? नौजवाननि जे लाइ तव्हां पढ़ाईंदड़ आहियो यूनिवर्सिटी जी 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 मुंहिंजो उन्हनि जे लाइ इहो पैगाम आहे त सिंधी ॿोली ॻाल्हायो, सिंधी पढ़ो ऐं सिंधी ॿोलीअ खे वधायो विझायो, संवारियो सिंगारियो। ऐं उन सां गॾु मां इहो बि चवणु चाहींदसि त सिकाफ़त जो जेको ॾींहुं मल्हायूं था सिर्फ़ु इहो न सम्झो त बसि हीअ असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे छॾियो, न। सिंध सां जेकी बि नाइंसाफ़ियूं थियनि थियूं या सिंध में जेकी बि मामला सिंधियुनि सां थियनि था उन्हनि ते बि गॾिजी जिदोजहद कयो। जीअं सिकाफ़त जे ॾींहं जे हवाले सां सभु पाण में गॾिजूं था, ईअं सिंध जे हर मामले ते गॾिजी ऐं जिदोजहद कयूं त मां सम्झां थी त इहो असांजे धरतीअ लाइ तोणे असां धरतीअ धणियुनि जे लाइ तमामु हिकिड़ो बहितरीनु साबित थींदो। पाण ईंदासीं आख़िरी पैगाम असांजे महिमान साथी प्रोफेसर साजिद सुमरू साहिबनि जो पंहिंजे ॿुधंदड़नि जे लाइ। तव्हांजा सिंध में खोड़ सारा आशिक चाहींदड़ आहिनि, खोड़ सारा मैसेजिस हिते कनि पिया, तव्हां खोड़ सारा सवाल बि कनि पिया जिन जा जवाब तक़रीबन तव्हां ॾेई चुका आहियो। जेके उन्हनि जा सवाल आया उहे ई सवाल तव्हां कया ऐं उहे दोस्त तव्हांखे ॿुधनि पिया लाइव। महिरबानी आहे सभिनी जी, सभिनी सिंधवासियुनि जी, सभिनी खे जीअं सिंध हिकु मौजूदु चइबो। सभिनी खे इहा गुज़ारिश कबी त माण्हू ही मिटीअ जो माण्हू ॾाढो नाज़ुक आहे ऐं ॾाढो आरज़ी आहे, हिकु ॾींहुं मरी वेंदो। मरो इन खां अॻे अरबीअ जो हिकिड़ो मक़ौलो आहे जंहिंखां लतीफ़ ॾाढो मुतासिर थियो। अरबी जो मक़ौलो जेको मां वॾे अरसे ताईं हदीस सम्झंदो हुउसि, पर पोइ शायदि अज़ीज़ लाइ ॿोए मूंखे ॿुधायो त हदीस न आहे। मूतू क़बल अंत मूतू, मरो इन खां अॻे जो मरी वञो, जंहिंखां मुतासिर थी शाह लतीफ़ चयो न अञा ॿियो आहे। अॼु आदेसी मर, सुभाणे मरंदो सभु को। अॼु आदेसी मर, इहो अॼु आदेसी मरणु छा आहे? यानी पंहिंजे वक़्त ते त सभु को मरंदो, उन खां अॻु में मरी ॾेखारियो। इहो इम्तिहान आहे, इहा फ़िलासफ़ी आहे ज़िंदगीअ जी। चवण जो मतिलबु त ज़िंदगी ॾाढी मुख़्तसर आहे, उनखे पंहिंजे वतन लाइ, क़ौम लाइ, पंहिंजे नसलनि जी बका जे लाइ, सच जे लाइ, सच ऐं सिंध जे लाइ गुज़ारियो। इहो ई ज़िंदगी जो फ़लसफ़ो आहे, इहो ई ज़िंदगी जो जोहर आहे, इहो ई ज़िंदगीअ जो महवर ऐं मरकज़ आहे, इहा ई ज़िंदगीअ जी न्यूक्लियस पॉइंट आहे। इन खां वधीक कुझु बि हासिलु कोन्हे, हर शइ ला हासिलु आहे। यानी असां वजूदी फ़लसफ़ा पढ़ूं था, असां साइंसी फ़लसफ़ा पढ़ूं था, मार्क्सी फ़लसफ़ा पढ़ूं था,
तसव्वुफ़ पढ़ूं था, सॼी दुनिया जा सभु फ़लसफ़ा नफ़्सियात पढ़ी वेठा आहियूं। असां सम्झूं था त ज़िंदगीअ जो इन खां वधीक को सुहिणो इस्तेमालु थी नथो सघे त तव्हां सच ऐं सिंध तां क़ुर्बान थी वञो। वाह, महिरबानी तव्हांजी। साथियों, पाण इन ते पंहिंजे प्रोग्राम खे मुकमिल कंदासूं। यकीनन समूरनि साथियुनि जी महिरबानी आहे जेके असां सां गॾु रेगुलर हिन साथ में रहिया आहिनि। ऐं आख़िर में गुज़ारिश इहा आहे त जीअं त हे सकाफ़ती त्योहार हलनि पिया ऐं उन्हनि में समूरा नौजवान, बुढ़ा पका, औरतूं, ॿार, छोकिरियूं, सभु न्याणियूं उन प्रोग्रामनि में शामिलु थियनि थियूं। ज़रूरत आहे इन प्रोग्रामनि में संजीदगीअ जी। जीअं प्रोफेसर साहब ऐं बाक़ी दोस्तनि ॻाल्हि कई त रुॻो झुमरियूं पाइणु असांजी कल्चर जो उञाण कोन्हे को, या रुॻो इहो कल्चर न आहे यकीनन, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे सिफ़ुनि में संजीदगी पैदा कयूं ऐं सिंध सां लाहक, सिंध जे कल्चर सां लाहक जेके मामलात आहिनि उन्हनि खे इंतिहाई संजीदगीअ सां प्रोड़ में आणियूं, सम्झूं, परखियूं ऐं साॻी जाइ ते गॾिजी सॾिजी अमुन, भाइपी, भाईचारे सां रहूं। इहो ई सिंध जो पैगाम आहे, इहो ई तसौफ़ आहे असांजो, इहो ई शाद लतीफ़ भिटाई जो पैगाम आहे। ऐं यकीनन असां ई हिन सिंध जा वारस आहियूं, असां ई पंहिंजे वसीलनि जा वारस आहियूं, पंहिंजे कल्चर जा वारस आहियूं। असांखे ई उनजी वारसी करणी आहे। इन पैगाम सां हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध।